खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अवल नामल हाजो जो ॾींदड़ ॾे सारे, ॾेई न पचारे, मिणनिया महिरबान घणो। शुरू कयूं था परवरदिगार जे पाक नाउ सां, जेको ॿिन्हिनि जहाननि जो मालिक ऐं ख़ालिक आहे। असां जेकॾहिं अॼु अव्हां जे आॾो हाज़िर थिया आहियूं, या अव्हां जेकॾहिं असांखे टीवी ते ॾिसी रहिया आहियो, इहे सभु उन्ही जा करम आहिनि, उन्ही जो उहो ई रहमान ऐं रहीम आहे। जेकॾहिं असां सुबुह जो उथी करे कुझु खाई रहिया आहियूं या हली रहिया आहियूं, हली खाई त वरी बाद में शइ अचे थी, जॾहिं असां साह खणी रहिया आहियूं त उथंदे शर्त शुक्र करियो उन परवरदिगार जो जंहिं असांखे एतिरो मौक़ो ॾिनो आहे, असांखे इहो मौक़ो ॾिनो आहे त असां ॿिए ॾींहुं उथी करे असां कुझु सुठा कम, सुठियूं ॻाल्हियूं करे सघूं। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां अव्हां जी मेज़बान परह सैयद, ऐं मूंसां गॾु इरशाद जागीरानी मौजूदु आहिनि। ऐं अॼु जुमे जो ॾींहुं आहे, जेकॾहिं जुमे जे बाबरकत ॾींहं ते ॻाल्हायूं त ॿियो कुझु न करियो, पर हिकिड़ो कमु ज़रूरु करियो त शुक्र करियो, परवरदिगार जो शुक्र करियो। छो जो जॾहिं बि आउं पाण खे ॾिसंदी आहियां ऐं उन खां पोइ उन्हनि माण्हुनि खे ॾिसंदी आहियां जंहिं वटि अखियूं न आहिनि, या जंहिं वटि हथ न आहिनि, जंहिं वटि पेर न आहिनि, त हूं त मूंखे हज़ार ख़राबियूं ऐं ख़ामियूं नज़र ईंदियूं आहिनि पाण में। जाम चवंदी आहियां त हेड़ी आहियां, होड़ी आहियां, हीअ शइ नथी थिए, हू शइ नथी थिए, ऐं काफ़ी शिकायतूं कंदी आहियां परवरदिगार खां। ईअं कंदा आहियूं, पाण सभु कंदा आहियूं, जेकॾहिं आउं जमा में ॻाल्हायां त। पर जेकॾहिं असां अहिड़नि माण्हुनि खे ॾिसंदा आहियूं जंहिंजो नूर न आहे, ऐं उहे नूर खां जेके आहिनि उहे महरूम आहिनि, त तव्हां सम्झो त उहे असां जेके ख़ूबसूरत नज़ारा ॾिसी रहिया आहियूं परवरदिगार जा, उहे उन्हनि सभिनी शयुनि खां महरूम आहिनि। हथ न आहिनि, पेर न आहिनि, त उहे केॾो न अपाइज थी वेंदा आहिनि, बेसहारा थी वेंदा आहिनि। बिल्कुलु नूर न आहे, तव्हां इहा ॻाल्हि कई आहे, हिन ॻाल्हि खे मां ॿिए पासे छिके वेंदुसि जी, ऐं उहा ॻाल्हि इहा कंदुसि त असांजे हुकुमराननि वटि बि नूर न आहे, उहे बि अंधा थी चुका आहिनि ऐं उन्हनि जूं अखियूं बि न रहियूं आहिनि। इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो कल्ह थियो आहे। मां हिन जे करे तव्हां जॾहिं ॻाल्हायो पियो त मुंहिंजो कंधु शर्म विचां हेठि हुयो। असांखे शर्म अचणु घुरिजे जो असां पंहिंजा रोड रस्ता अञा ताईं ठीकु न करे सघिया आहियूं। सेवण रोड ते कल्ह तमामु वॾो हादसो थियो आहे, दिलि खे ॾारींदड़ हादसो थियो आहे, तकलीफ़ ॾींदड़ हादसो थियो आहे। ख़ैरपुर मीरस जा जेकी पांधीअड़ा हुआ, उहे सेवण ते सुखा खणी वञी रहिया हुआ, त उते जेको जुगाड़ी कट आहे, जुगाड़ी जेको बंदि आहे, जेको हाणे बरसाति खां पोइ हिकिड़ो कट लॻो, वरी उनखे जुगाड़ी तरीक़े सां बंदि कयो वियो, माना की उनखे प्रॉपर तरीक़े सां बंदि न कयो वियो, जंहिं वेन वञी लॻी आहे ऐं वेन वञी ॿोॾ वारे पाणी में किरी आहे। ऐं जीअं वेन जा तव्हांखे ख़बर हूंदा आहिनि, खुदी आहे त दरवाज़ा बंदि हूंदा आहिनि, दरियूं बंदि हूंदियूं आहिनि, त 18 खां 19 ॼणा जेकी वेन में सवार हुआ उहे ॿुॾी फोत थी विया। इंतिहाई कर्ब वारी सूरत हाल तॾहिं थी पर मूंखे मतिलबु ॾुख इन जे करे बि घणो थिए थो। हूअं त सभिनी जो ॾुख आहे जेके गुज़ारे विया, ॾुख घणनि शयुनि जो वधीक इन जे करे थींदो आहे त के शयूं कर्ब ॾींदड़ हूंदियूं आहिनि, के शयूं तकलीफ़ ॾींदियूं आहिनि। तकलीफ़ इहा आहे त हिकिड़ी जेका एज़ अ फैमिली, हिकिड़ो कुटुंब पूरो जेको सुख खणी कलंदर ते वञी रहियो। सुख छाजी हुई? सुख इन ॻाल्हि जी हुई त हिकिड़े हमराह खे, असांजे सिंधी भाउ खे 7 न्याणियुनि खां पोइ हिकिड़ो पुटु ॼाओ। माना 7 न्याणियुनि खां पोइ हिकिड़ी उमेद इहा वॾी हूंदी आहे त यको धीअरूं 7 न्याणियुनि खां पोइ जंहिं पुटु ॼाओ त उनजे घर में जेका ख़ुशी हुई, जेको शादमानो हुयो, उहो माना वॾो हूंदो। तव्हां यकीन तव्हांखे ईंदो हूंदो, छो त तव्हां वटि बि अहिड़ियूं फैमिलीज़ हूंदियूं जिन खे तमामु घणे अरसे खां पोइ पुट जी औलाद थी हूंदी। सो पुट जी औलाद जॾहिं थी त इन खां पहिरियां हुन बासी हुई त कलंदर ते आउं वेंदुसि, सुख खणी वेंदुसि, पुटु ॼमंदो त, ऐं पुटु ॼमियो त उहो मुराद जेका पूरी करणु वेंदा आहिनि, सुख खणी वेंदा आहिनि, त पूरी फैमिली पूरे कुटुंब सां, पंहिंजनि धीअरुनि सां ऐं पंहिंजी फैमिली सां, पंहिंजे नंढड़े मासूम पुट सां, केॾी ॾुखी सूरत हाल आहे। हिकिड़ी ख़ुशी जेका अचानक आई, शादमाना थिया, छछियूं थियूं, नाच थियो, गानो थियो, मासियूं चाचियूं सभु ख़ुशि थियूं, ऐं उन घर में अचानक वरी रोज़ राड़ो थी वियो आहे। इहा केॾी न बेहसी आहे। सेवण रोड कातिल रोड आहे, ख़तरनाक रोड आहे। इन रोड ते खोड़ भेरा सथिया आहिनि, पर इन रोड जी जेका सेटिंग आहे उहा सही तरीक़े सां कई नथी वञे, छो त जेकी कट्स आहिनि, हेॾो वारी गाॾीअ खे होॾो वारो नज़र न ईंदो आहे, होॾो वारे खे हेॾो वारो नज़र न ईंदो आहे। सो इनखे सही तरीक़े सां प्रॉपर तामीर करण जी ज़रूरत आहे। वज़ीर आला से जेको सिंध आहे असांजो मुराद अली शाह साहिबु, उनजो ॻोठ बि आहे, तक बि आहे इहो। पर अफ़सोस इहो आहे त सेवण वारा जेकी बि माण्हू आहिनि, पांधीअड़ा सेवण ते वञनि था, या ख़ैरपुर खां, शिकारपुर खां, लाड़काणे खां वञनि था, कंहिं न कंहिं अजल जो शिकार थियनि था, हादसे जो शिकार थियनि था। ख़ैरपुर हिन वक़्तु सोग वारी सूरत हाल में वरितल आहे। ख़ैरपुर मुंहिंजो ज़िलो आहे, आउं बि ख़ैरपुर मीरस जो आहियां, ऐं थोरी देरि पहिरियां ख़ैरपुर हाल ई हवाली थियासीं मिटनि माइटनि सां, त उन्हनि ॿुधायो पिए त 18-19 माण्हू ख़ैरपुर जा मरी विया आहिनि। त ख़ैरपुर हिन वक़्तु सोग में वरितल आहे, छो त मासूम हुन में ॿार आहिनि, उन में कीअं आहिनि, तड़पंदा रहिया आहिनि, ॿुॾंदा रहिया आहिनि, ॿुॾी करे मरणु।
माना ॿुॾी मरण त इन्हनि हुकुमराननि खे खपे सही जिन ॻाल्हि असांजे लाइ का सहूलियत न कई आहे। सही ॻाल्हि आहे इरशाद। हिते जेको चई सघूं था त जानुनि जी मौत नाहे थी, हिते आसुनि उमीदुनि ऐं मुहबतुनि ऐं मतिलबु हिकिड़ी अजीब सिचुएशन आहे, अजीब कर्ब आहे, जेके ॻाल्हियूं असां सोचूं था ॿुधूं था ऐं यकीन करियो असां थकी चुका आहियूं हाणे जस्टिस फॉर कुझु बि। माना हाणे कॾहिं जस्टिस फॉर उमेमा, कॾहिं जस्टिस फॉर आयशा, कॾहिं जस्टिस फॉर सेवण, कॾहिं जस्टिस फॉर खैरपुर। असां केतिरो जस्टिस घुरूं, असां चई थकी पिया आहियूं हिन लाइ जस्टिस खपे, हुन लाइ जस्टिस खपे। मतिलबु हिकिड़ी अजीब कर्ब वारी सिचुएशन आहे असांजे मुल्क में। सची ॻाल्हि आहे त जेकी हसास माण्हू आहिनि न इहे अहिड़े क़िस्म जो वाक़ियो ॾिसी बि न सघंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त अहिड़े क़िस्म जूं तस्वीरूं मां न ॾिसी सघंदो आहियां। हादसे जो को शिकार थियल हुजे, वेन पूरी मूंखे नज़र पए आई माना वीडियोज़ में त पूरी वेन जेको आहे बरसाती पाणी में ॿुॾी चुकी आहे ऐं हुन मां को माण्हू निकिरी न सघियो आहे, ॿुॾी मरी विया आहिनि। असां वटि को बि मैकेनिज़म न आहे सही तरीक़े सां प्रॉपर त कीअं रूट्स ठाहे वञनि, वेनुनि जी कीअं निगरानी कई वञे, को चेक एंड बैलेंस कोन्हे। थी सघे थो ड्राइवर जी बि हिन में ग़लती हुजे, पर ॻाल्हि इहा आहे त हिननि खे चेक करण वारो केरु आहे? असल में गवर्नमेंट जी त ग़लती आहे ई आहे, छो जो रोड रस्ता जेके आहिनि उहे उन्हनि जा ई ठेका हूंदा आहिनि, उहे ई माना ठाराईंदा आहिनि। पोइ लोकल गवर्नमेंट हुजे या पैसा वग़ैरह सभु शयूं उन्हनि जी तरफ़ खां मिलंदियूं आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त असांजा ड्राइवर्स बि जेके आहिनि सभिनी खे नज़रसानी करणी आहे। इन मौक़े ते इन ॻाल्हि ते असां सिर्फ़ु हिकिड़े खे न कंदासीं, छो जो ड्राइवर्स बि जेके आहिनि ज़्यादातर मूं जेको ॾिठो आहे त नशो करे, नशे में टुन हूंदा आहिनि, राति जो फुल नशो करे उनखां पोइ निकिरंदा आहिनि, उनखां पोइ पूरो ॾींहुं उहे नशे में हूंदा आहिनि ऐं उनखां पोइ बि हू हिकिड़ी अजीब हूंदा आहिनि। मतिलबु सूरत हाल में हुननि जी हिकिड़ो चवंदा आहिनि त सॉन्ग्स जेके आहिनि उहे गाॾी में पूरा खपनि असांखे, मतिलबु उहे एतिरे वॾे आवाज़ में हुजनि। पोइ आस पास में जेके शयूं थियनि पियूं, जॾहिं असां हिकिड़ी शइ ॿुधंदा आहियूं न असांजो माइंड डाइवर्ट थी वेंदो आहे। नॉर्मली था ॿुधायो, मां मुंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस आहे, इलाही अहिड़ा ड्राइवर बि आहिनि जेकी हलंदड़ गाॾी दौरान गेम खेॾंदा आहिनि वेठा। ॾिसो माना हिकिड़ी गाॾी हले थी पई, हिकिड़ो हथु माना जेको आहे सो गाॾी हलाइण में सोगो आहे त ॿियो हथु गेम खेॾण में आहे। माना हिकिड़ी कॉल अची वई एमरजेंसी त उहा त ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में अचे थी त भाई एमरजेंसी आहे मतां भाई फैमिली को ओॾे को गुज़ारे वियो, ऐं उहा बि एमरजेंसी कॉल, उहा बि अटेंड नथी करे सघिजे गाॾी बीहारे करे। हूअं बि कानूनी जेको आहे न ॻाल्हाए कोन था सघूं त। ऐं मुंहिंजे ख़्याल सां जेकॾहिं तव्हांखे कॉल अटेंड ई करणी आहे, भले केॾी एमरजेंसी छो न हुजे, तव्हांखे हलंदड़ गाॾी में नाहे करणी, तव्हां किथे बीहारियो। सिर्फ़ु तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी जान न आहियो, तव्हांजे पुठियां हज़ारे जानूं पुठियां वेठल हूंदियूं आहिनि, जंहिंजो आस पास जा कई माण्हू हज़ारे जानूं। मुंहिंजे करे चयूं त हिकिड़ी वेन में 60 खां या 30 खां 40 माण्हू वहनि था। 30 खां 40 माण्हुनि सां रिलेटेड केतिरा माण्हू हूंदा आहिनि, सही ॻाल्हि आहे, उनजा ख़ानदान हूंदा आहिनि, उन्हनि जा घर हूंदा आहिनि, उन्हनि सभिनी खे तव्हां तबाह करे रहिया आहियो। ऐं सिर्फ़ु हिन ॻाल्हि में गवर्नमेंट खे न चवंदसि, गवर्नमेंट जो त आहे ई आहे, उहो कंहिंखां लिकल न आहे। ऐं चवां न चवां हिते हर माण्हू जेको आहे बाशऊर आहे ऐं हाणे असांजे माण्हुनि खे शऊर बची वियो आहे। जेका शइ असां ॾिसूं पिया, स्पेशली जेकॾहिं सोशल मीडिया ते ॻाल्हि हले थी त पूरी दुनिया ताईं पहुचे थी ऐं उहे ॻाल्हियूं बि लिखी रहिया आहिनि। पर असांखे ड्राइवर्स खे बि चेक एंड बैलेंस करण जी ज़रूरत आहे। ड्राइवर्स खे ख़ुदि खे पंहिंजो जेको एहतिसाब जेके चजनि उहो करण जी ज़रूरत आहे। नशनि में वञनि था, मोबाइलनि में लॻा पिया आहिनि, तव्हां वारी ॻाल्हि त गेम खेॾनि था, उन्हनि सभिनी शयुनि खां जेको आहे न असांखे अवॉइड करणु खपे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। ऐं ड्राइवर ते नज़रसानी करण खां तव्हांखे मशवरो इहो ॾींदुसि त जॾहिं बि गाॾी में वियो था त ड्राइवर खे ॾिसी वठो त ड्राइवर कीअं आहे तबियतनि। के ड्राइवर बख़ील हूंदा आहिनि, ॻाल्हाइण में ई चिड़ खाईंदा आहिनि, पोइ चिड़ वारो ड्राइवर बि सुठो न हूंदो आहे, छो त अॻिते हली को न को नुक़सानु कंदो, कंहिंसां मुंहमारी कंदो, कंहिंसां रेस कंदो, कंहिंखे हरूभरू गाॾी हलाईंदे कंहिंखे तू करे छॾींदो। माना छो त उहो त बख़ील आहे, उनजी तबियत में मज़ो न आहे। माना अहिड़े गाॾीअ जी जेको आहे सो तव्हां निगरानी करे ऐं उन गाॾीअ में सफ़र न कयो त तमामु घणी महिरबानी थींदी। ऐं वेनुनि में जेकॾहिं तव्हां वियो था त सोड़ में घणो न वेंदा कयो। ऐं ॾिसंदो आहियां त ड्राइवर जेकी आहिनि ठरी मीरवार, नवाबशाह सखर या सेवण ताईं जेकी वेनूं वञनि थियूं, उन में ड्राइवर हज़रात अॻियूं बि 4 माण्हू 3 माण्हू विहारनि था। 3 माण्हू विहारनि था, अॻियूं सिर्फ़ु वधि में वधि हिकिड़ो माण्हू वेही सघे थो। जेको वेन जो जेको उसूल आहे, जेको क़ाइदो आहे, जेको ठाहियो वियो आहे जंहिं तरीक़े सां, उन में 3 माण्हू वधीक ठाहींदा आहिनि, 3 माण्हू वधीक विहारींदा आहिनि। पोइ छा आहे त ड्राइवर पाण जेको आहे सो गियर बि न मटाए सघंदो आहे सही तरीक़े सां, इन जे करे कुझु प्रॉब्लम्स थींदा आहिनि। बहरहाल ॾुख वारी सूरत हाल आहे, हिक ई ख़ानदान जा एतिरा माण्हू मरी विया आहिनि ऐं 7 नियाणियुनि खां पोइ हिकिड़ो पुटु ॼाओ ऐं उन खां पोइ सभई जेके आहिनि से अलाह खे प्यारा थी विया। अल्लाहु अकबर,
अल्लाह अकबर। बसि असां दुआगूं आहियूं परवरदिगार खां त अल्लाह ताला उन्हनि जे जेके बि माइट आहिनि उन्हनि खे पहिरियां त सब्र ॾे ऐं हिननि जे जेके रूहनि खे सुकून मिले ऐं उन्हनि जा जेके आस पास जा माण्हू चवंदा आहिनि माण्हू त हली वेंदा आहिनि पर जेके पुठियां छॾे वेंदा आहिनि उन्हनि खे तड़पींदो छॾे वेंदा आहिनि त अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे सब्र ॾे ऐं गॾो गॾु उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन आमीन आमीन। ज़िंदगी आहे वधंदी वेंदी, मामूल मुताबिक़ कमकार पिया थींदा, छा कजे, ॾुख त थींदो पर ॾुख खे छॾे करे अॻिते वधणो आहे पाण खे, छो त ज़िंदगी इहा ई आहे। प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था, शेफ फैसल लाइ वेंदासीं किचन में ऐं उते अॼु ॾाढियूं ज़बरदस्त शयूं तयारु थियल आहिनि। मसाको मसाला में ठहियल शयूं ॾाढियूं ज़बरदस्त हूंदियूं आहिनि, ज़ाइकेदार हूंदियूं आहिनि, मज़ेदार हूंदियूं आहिनि, ख़ुशबूदार हूंदियूं आहिनि। बिल्कुलु, ऐं ख़ुशबू असांखे हिते ते अची रही आहे। पर तव्हांखे इहो ॿुधाईंदी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदसि तव्हांखे, मिक्स वेजिटेबल ठही रही आहे ऐं जेका ॿी शइ ठही रही आहे उहा तव्हांखे कोन ॿुधाईंदसि, उहो सीक्रेट आहे, तव्हां वञी ॾिसंदा। पोइ मोटी अचूं था, ॾिसो पहिरियां शेफ फैसल खे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां शेफ फैसल, तव्हां ॾिसो पिया कुकिंग शो। उमेद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। मज़ेदार रेसिपीज़ जेके खणी ईंदा आहियूं तव्हांजी फरमाइशूं ऐं मौसम जे हिसाब सां। हाणे मौसम चेंज थिए पियो ऐं मज़ेदार अॼु हिकु सूप ठाहियां पियो जेको ख़ासि कर चेस्ट कंजेशन हले पियो, खंघि हले पई, गलो ख़राबु आहे ऐं हुनजे अलावा जेको बलगम अॼुकल्ह हे वधीक थिए पियो माण्हुनि में, ॿारनि में खंघि ज़ुकाम, त हिन करे तव्हांखे हिकिड़ी ज़बरदस्त यखनी ठाहियूं पिया जेको चिकन जा पंजा हूंदा आहिनि, पेर जेका चिकन जा हूंदा आहिनि हुनजी यखनी। काफ़ी माण्हू अवॉइड कंदा आहिनि, फिटो करे वठंदा आहिनि, लेकिन हीअ ॾाढी ताक़तवर शइ आहे। हिनजी हिकिड़ी बाद में 2 टे ॾींहंनि में हिकु हिनजी भाॼी बि ठाहिणु सेखारींदमि ऐं हीअ तमामु अफ़ादियत रखे थी। ख़ासि कर गोॾनि जो जेको मर्ज़ु हूंदो आहे, कमर जो सूरु आहे ऐं कमज़ोरी आहे, एजिड नंढे ॿार खां वठी 1.5 साल जे ॿार खां वठी 100 साल ताईं जो माण्हू पी सघे थो। ठीकु आहे, बहितरीनु यखनी ठहंदी, हिन जो सॼो तरीक़ेकार सॼी अफ़ादियत तव्हांखे ॿुधाईंदासीं। गॾु ठाहियूं पिया मिक्स वेजिटेबल, थोरो डिफरेंट स्टाइल में। मिक्स वेजिटेबल हर को ठाहींदो आहे, लेकिन अॼु थोरे नए तरीक़े सां ठाहियूं पिया। ज़बरदस्त भाॼियूं अची वेंदियूं आहिनि हिन सियारे जे मौसम में, त भाॼियुनि जो हिकिड़ो कॉम्बिनेशन करे सुठी हिकिड़ी रेसिपी ठाहियूं पिया। ऐं हीअ रेसिपी जॾहिं असां ठाहींदा आहियूं त हिन में हिकु सुठो टेस्ट ॾियण लाइ असां यूज़ कंदा आहियूं मसाको चिकन पाउडर। मसाको चिकन पाउडर मार्केट में अवेलेबल आहे। हे मुंहिंजे हथ में तव्हांखे दॿो नज़र अचे पियो, हिन में हूंदा आहिनि 24 पीस। ठीकु आहे, लेकिन हिन जो जेको साशे हूंदो आहे हिन जे अंदरि हिन तरीक़े सां हूंदो आहे। ठीकु आहे, हिन तरीक़े सां हूंदो आहे। इहो कंहिं बि क़िस्म जी दाल में विझी सघो था, कंहिं बि क़िस्म जी भाॼी में विझी सघो था ऐं हुनजे अलावा कंहिं बि क़िस्म जे पुलाव में, चांवरनि में, हर शइ में विझी सघो था। ठीकु आहे, हे चिकन पाउडर ही साशे में मिले थो। जिते असां 2 चिकन क्यूब यूज़ कंदा आहियूं हुनजी जॻह हिकु साशे। ऐं जॾहिं हे तव्हां भाॼी में विझंदो त लूणु न विझंदो, सिर्फ़ु चांवरनि में हुन अंदाज़े सां लूणु विझिबो आहे। बाक़ी कंहिं बि भाॼी में जॾहिं हे विझंदो त लूणु न विझिबो, छाकाणि त हिन जे अंदरि लूणु मौजूदु आहे। ठीकु आहे, ऐं बाक़ी हिन जो ज़बरदस्त कस्टर्ड आहे बिज़ मुत्तफ़िक़ ही कस्टर्ड आहे, तमामु बहितरीनु पैकिंग में दस्तियाबु आहे ऐं हिनजी जेका क्वांटिटी आहे ही पूरी तयारु हूंदी आहे। 750 ml यानी 3 पा खीर या 3.5 कप खीर, 3 पा खीर खणंदो या 3.5 कप खीर खणंदो। हे सॼो साशे कटे उनमें विझंदो। खंडु, क्रीम, फ्लेवर हर शइ जे अंदरि मौजूदु आहे, का शइ विझण जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ु खीर जेको आहे 3.5 कप या 3 पा खीर हुजणु खपे। ठीकु आहे, हुनमें मिक्स कंदो चङी तरह, पहिरीं थधे खीर में मिक्स करे पोइ चुल्हे ते मीडियम फ्लेम ते चाढ़ंदो ऐं हिनखे तव्हां 4 खां 5 मिंट में पचाईंदो। चमिचो हलाईंदा रहिजो, घाटो कस्टर्ड तयारु थींदो। वेरिएशन पंहिंजे हिसाब सां करे सघो था। हिन में आहे वनीला फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर ऐं चॉकलेट फ्लेवर। चॉकलेट फ्लेवर ॿार शौक़ सां खाईंदा, ॿार चॉकलेट शौक़ सां खाईंदा आहिनि ऐं जेके चॉकलेट लवर आहिनि उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु। त इहो वठो, मार्केट में अवेलेबल आहिनि साशे। ठीकु आहे, ऐं वाह वाह, शेफ फैसल त कमाल जो कारीगर आहे। एतिरी जल्दी ऐं एतिरा सारा जेके आइटम्स तयारु करे ऐं ॾाढा ज़बरदस्त लज़ीज़ उहे बि, वाह वाह। ऐं इहो शेफ फैसल जो कमाल पंहिंजी जॻह ते आहे, पर मसाको मसाला जी बि कारस्तानी आहे। बिल्कुलु, कीअं लॻियूं तव्हांखे मसाको मसाला हुजे ऐं उनखां पोइ शयुनि में ज़ाइको न हुजे ऐं ख़ुशबू न हुजे त थी नथो सघे। ऐं जेकॾहिं तव्हां मसाको मसाला यूज़ करियो था, तव्हांजी हिकिड़ी बचत बि आहे। पुछो कहिड़ी?
लूण जी सॉल्ट जे करे आहे तव्हांखे मसाको मसाला तव्हां विझी छॾियो त पोइ तव्हांखे सॉल्ट जी ज़रूरत कोन पवंदी हुन बोड़ में या जंहिं शइ में तव्हां विझो था मसाको मसाला खे त पोइ ईअं न थिए तव्हां मसाको मसाला विझो ऐं लूण बि विझो ज़ाया बि करियो ऐं उहा शइ खारी थी वञे पोइ तव्हां असांखे चओ ईअं न आहे करिणो तव्हांखे असां पहिरीं ॿुधाए था छॾियूं ऐं वधीक रेसिपीज़ जेके आहिनि उहे शेफ फैसल ॿुधाईंदा आहिनि ॾाढो बहितरीनु तरीक़े सां ॿुधाईंदा आहिनि ॾाढी सुठे तरीक़े सां शइ ठही रही आहे ऐं मिक्स वेजिटेबल त हुई सभिनी जी पसंदीदा हूंदी आहे मुंहिंजी ॾाढी पसंदीदा आहे त मूंखे त ॾाढो मज़ो अची रहियो आहे ऐं उहे सभु माण्हू जेके थोरो चिकन या बीफ खां मटन खां थोरो हटी रहनि था उन्हनि खे वेजिटेबल्स ॾाढी वणंदी आहे त उन्हनि लाइ सभिनी लाइ इहा शइ आहे अॼु ज़रूरु प्रोग्राम ॾिसिजो पूरो ऐं रेसिपी ज़रूरु ॾिसिजो उन्हनि सही 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 सो हाणे अख़बार रोज़ानी चीज़ पढ़ंदासीं पाण अख़बार में खोड़ सारियूं शयूं लिखियलु हूंदियूं आहिनि जेकी असांखे तव्हांखे ॼाण ॾींदियूं आहिनि अख़बार पढ़ण सां मुतालिबो वधंदो आहे ऐं अख़बार पढ़ण सां हिकिड़ी सुठी माना मूड बि सुठो ठहंदो आहे छो त अख़बार ॾाढो कमु कंदी आहे पंहिंजे मूड खे सुठो बणाइण में उनजे करे ॾिसो न असांखे न जेकॾहिं दुनियादारी जी ख़बर ई न हुजे असां छा ॻाल्हाईंदा ख़बर पवंदी आहे त छा थी रहियो आहे छा न थी रहियो आहे पोइ अगरि असां ऑफिसिस वञूं था या की दुकान ते ई वेहूं था दुकानदार ई आहियूं त दुकान ते बि वेही करे असां ॻाल्हियूं करे सघूं था सॼो ॾींहुं वांदा वेठा आहियूं डिस्कशन ई करे छॾियूं बहरहाल जेकॾहिं तव्हांजे हथ में मौजूदु न आहे डेली जीजल तव्हांखे ॿुधाईंदी हलां तव्हां वेबसाइट ते वञी करे पढ़ी सघो था www.dailyjeejal.com हिन जी वेबसाइट आहे ऐं जेकॾहिं अॼु जी तारीख़ ॿुधायां त 18 नवंबर आहे 2022 जुमे जो ॾींहुं आहे ऐं 22 रबिल सानी आहे ऐं मांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त अॼु आर्ट काउंसिल में म्यूज़िकल नाइट बि थियण वारी आहे अॼु सुभाणे ई परी इहे बि अॼु मूंखे तारीख़ ॾिसी करे यादि अची वई बहरहाल उनखां अलावा जेकॾहिं पहिरीं न्यूज़ जी तरफ़ वञा त मुंहिंजे मथां हमिलो कंदड़ ॿीहर क़त्ल जी कोशिशि करे सघनि था साज़िशी बयाने तां पोइते नथो हटी सघां इमरान ख़ान चयो आहे इमरान ख़ान साहब खे इहे ख़दशा आहिनि त उन्हनि ते जेको हमलो थियो आहे पहिरीं हमलो जेको थियो हो हाणे ॿीहर हमलो थी सघे थो हू जेको हमलो हो उहो बि कातलाना हमलो हो डायरेक्ट गोली पेर में लॻी आहे तव्हां छा था सम्झो ॿियो बि थी सघे थो बहरहाल उनखां अलावा जेकॾहिं ॿी न्यूज़ जी तरफ़ वञा त सेवण में इंडस हाईवे जो जुगाड़ी बंदि कयल कट खूनी बणिजी वियो वेन ॿोॾ जे पाणी में कल्टी 20 ॼणा फोत 4 ज़ख़्मी थी विया सही सो इन मामले ते पाण ॻाल्हाए बि चुकासीं घणो शोबिज़ जे पेज ते निगाह अॼु नथो विझां ऐं शोबिज़ जे पेज ते निगाह विझण खां अॻु में तव्हांखे ॿी ख़बर ॿुधाए थो छॾियां ऐं उहा बि शोबिज़ सां लाॻापियल ई आहे असांजो ॾाढो सुठो अदाकार आहे उम्मीद अली कलवट साहिबु उहो हार्ट अटैक उनखे थियो आहे दिलि जो आरज़ो थियो आहे ऐं सखर में उन पाण खे डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे सो डॉक्टरनि तसली त ॾिनी आहे पर चवंदा आहिनि त दिलि जी बीमारी ख़तरनाक हूंदी आहे सो उम्मीद अली कलवट जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि उनजी सिहतयाबी लाइ उम्मीद अली कलवट साहिबु ॾाढो सुठो अदाकार आहे ऐं हिन वक़्तु जेको ड्रामो हले पियो असां वटि ॾाढो पॉपुलर ड्रामो आहे फर्ज़ंद मलिक खजू जंहिंजो डायरेक्टर आहे ज़हर ज़िंदगी में हुनजो नुमाया किरदारु आहे ॾाढो सेबतो आहे ऐं हूअं बि पाण वटि ईद वारे प्रोग्राम में बि आया हुया त ॾाढा ज़बरदस्त माण्हू आहिनि कलवट साहिबु ग्रेट मैन आहिनि ऐं घणी जेको आहे सो कंहिं सां ब्रेक कंदा आहिनि पंहिंजे कम सां कमु रखंदा आहिनि ऐं अलाह पाक उन्हनि खे सिहत अता फ़रमाए कामिल सिहत जे लाइ हुनजी सिंध टीवी जो पूरो सथ कल्ह असां पोस्टूं बि छॾियूं असांजे प्रोग्राम मैनेजर हैदर छॾे पोस्ट छॾी ज़फ़र जसकानी सभिनी असां अयादती पोस्ट हिकिड़ी छॾी सो अलाह पाक उनखे सिहत ॾे असीं चाहियूं था त तंदुरुस्त ऐं वरी ज़हर ज़िंदगीअ जे सेट ते वरी नए स्पेल में असांखे नज़र अचे हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं मोटी ईंदासीं त कचौरी कंदासीं मौज़ महिमान तव्हां सां मिलाईंदासीं गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मलिकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं रोज़ जीअं अॼु वरी तव्हांखे चवंदासीं तव्हां टेलीफोन ज़रूरु कजो असांखे मूंखे ॾाढो मज़ो थो अचे पियो 2-4 ॾींहंनि खां वठी टेलीफोन कंदा दोस्त त पोइ उन्हनि सां हाली वाली थींदे इंतिहाई ख़ुशी थींदी आहे त उहे असां सां गॾु आहिनि बस अची विया तव्हां नालो वरितो महिमान अची विया असां वटि ऐं इहा ॾाढी मज़े वारी ॻाल्हि हूंदी आहे ऐं तव्हां चवंदा आहियो ऐं अची वेंदा आहिनि सही 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 इहो माना छा कनेक्शन आहे कनेक्शन आहे न दिलि जो मामिलो आहे इहो आउं कॉलर खां ई पुछंदसि माना छा मसइलो आहे छा मतिलबु कनेक्शन आहे इरशाद चवनि था ऐं तव्हां कॉल करियो था प्रोग्राम में जो तकिड़ो फीडबैक ईंदो आहे न पोइ असांखे इन करे ख़ुशी थींदी आहे त ॾिसनि था माण्हू ऐं ॾिसनि था त पोइ असां वरी थोरो कॉलर वालर सेट कंदा आहियूं सो अॼु बि तव्हां कॉल कंदव असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो असां सां ॻंढियल हूंदो जुड़ियल हूंदो तव्हांजी वॾी महिरबानी हूंदी बाक़ी जेकी मौज़ महिमान असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि उहे त जुड़िजी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खां हाली हवाली थी करे असांखे तमामु घणी ॼाण मिलंदी आहे अॼु वकालत शोबे ते बि ॻाल्हाईंदासीं वकीलनि जी घणाई थी वई आहे या केसनि जी घणाई थी वई आहे जज शॉर्ट छो थी चुका आहिनि
ऐं इंसाफ़ जी फरहमी घटि छो थी आहे सही ॻाल्हि आहे। समूरनि मामलनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, कुझु ॿिया मामला बि हूंदा डिस्कस हेठि, पर तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदी। जी बिल्कुलु, ऐं जी तव्हां चयो त असां कानून ते ॻाल्हाईंदासीं ऐं असां इहो बि ॻाल्हाईंदासीं त जेके ही नंढा नंढा मसइला थियनि था, जीअं असां हींअर सेवण जी ॻाल्हि कई, त इन्हनि मसइलनि लाइ आवाज़ उथारण लाइ केरु हुजणु खपे? कानूनी तौर ते वकील त हूंदा ऐं हुजण बि खपनि, माना हुनजो जेकॾहिं पंहिंजो केस न आहे, उन्हनि खे हैंड ओवर न पियो कयो वञे को अहिड़ो केस, त हू पाण जेको पंहिंजे बिहाफ से जेकॾहिं इरशाद चवां त उथी बीह करे इन ते ॻाल्हाए सघनि, अॻियां अची सघनि। ऐं ॿियो मूं वरी काफ़ी वीडियोस ॻाल्हाइनि सही, हा सही चयो, भले उथी बि न ॻाल्हाइनि, वेही ॻाल्हाइनि, पर ॻाल्हाइनि सही मामलनि ते जेके अहिड़े क़िस्म जा मामला थी रहिया आहिनि। ऐं अॼुकल्ह मुंहिंजूं जेके आहिनि उहे काफ़ी फ्रेंड्स जेके आहिनि उहे वकील आहिनि, त उन्हनि जे जेके आहिनि स्टेटस ते काफ़ी मीम्स ॾिसंदी आहियां वकीलनि ते, त जिथे वकील अची विया हलिया उते पुलिस डिॼी वेंदी आहे, त उहो छा सीन आहे, उहो सभु ॻाल्हियूं असां पुछंदासीं। छो जो असां वटि ॾाढा सुठा महिमान मौजूदु आहिनि हैदराबाद में जेके आहिनि उहे वकील आहिनि, असांखे ख़ुशी थी आहे त असां वटि हिते आया आहिनि। तारिक अज़ीज़ मेमन साहब अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। पाण जेके आहिनि उहे एडवोकेट आहिनि हाई कोर्ट हैदराबाद जा, ऐं हैदराबाद जा बि हाल चाल पुछंदासीं। हैदराबाद जूं चूड़ियूं कीअं आहिनि, बॉम्बे बेकरी कीअं आहे, हैदराबाद जा माण्हू कीअं आहिनि, हैदराबाद जूं हवाऊं कीअं आहिनि, असांजो दोस्त आहे मुरीद कीअं आहे, नाला सभु वठूं नी। हा हा वठिणो आहे। हैदराबाद वारनि खे आउं इहा ॻाल्हि चवणु चाहियां थी, तव्हांखे ॾाढो सी यादि करे रहिया आहियूं, हैदराबाद जूं हवाऊं असां यादि करे रहिया आहियूं, ऐं उन सां गॾु ॾाढा सुठा मौजूदु आहिनि, उन्हनि जा फर्ज़ंदी आहिनि सफ़ीर अज़ीज़ मेमन साहब, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चवां थी। पाण यंगस्टर्स जेकॾहिं आउं चवां त असांजी कोशिशि हूंदी आहे त असांजे प्रोग्राम में यंगस्टर्स अचनि, यूथ अचे, ताकी जेके असांखे घर वेठे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे मोटिवेशन मिले, उहो को अहिड़ो कमु कनि ताकी उहे उन्हनि जी दिलि चवंदी त असां बि हिन सीट ते वेही सघूं, उहे असीं अॻियां अची सघूं, त असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त असां उन्हनि खे मोटिवेट करियूं। सफ़ीर जेके आहिनि उहे डिजिटल मार्केटिंग करे रहिया आहिनि, ऐं हीउ ज़मानो जेको आहे उहो आहे ई IT जो, उहो आहे ई डिजिटल थियण जो, त असां उन्हनि खां पुछंदासीं, उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं। डिजिटल थी वियो आहे, सूफ़ी डिजिटल थी वियो आहे, प्रोफेसर डिजिटल थी वियो आहे, सभु कम डिजिटल थी विया आहिनि। कल्ह मूं हिकिड़ो ॾिठो पियो, हिकिड़े महिल चयो मां डिजिटल सूफ़ी आहियां, मूंखे त वरी हैरत थी आहे, मां चयो बाबा हर शइ में जिदत अची वई आहे, सो भला इहो वरी ॿियो मौज़ूअ करे ॿिए भेरे ॻाल्हाईंदासीं। सही ॻाल्हि मौज़ूअ में मां अची चुका आहिनि। जी जी बिल्कुलु, त इन्हनि सां इहो बि ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा पाण लॉ जी फील्ड में वञणु चाहिनि था, त उहो पुछंदासीं छो था वञणु चाहिनि, छो शौक़ु उभरियो आहे उन्हनि खे। ऐं उनखां अलावा हिन तरफ़ जेकॾहिं ॿुधायां त उरूज फातिमा साहिबा प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था, ख़ुश आमदीद कहते हैं आपको प्रोग्राम में। ऐं पाण जेके आहिनि उहे कन्वीनियर आहिनि वुमेन एम्पावरमेंट ऑफ पाकिस्तान डेवलपमेंट कमेटी जूं। इहो छा आहे छा न आहे, इन ते असां उन्हनि सां ई गुफ़्तगू कंदासीं, माना वुमेन ते कमु कंदियूं, सिर्फ़ु नालो लिखियलु आहे वुमेन एम्पावरमेंट, त वुमेन जी एम्पावरमेंट ते कहिड़े तरीक़े सां कमु कनि थियूं? असल में वुमेन जी एम्पावरमेंट ते इदारा त काफ़ी आहिनि, कमु बि करे रहिया आहिनि, पर सच बात ये है कि वुमेन को जितना एम्पावर किया जाता है उतना गिराया जाता है। उससे आपसे जो है ना इस पे तफसीली गुफ्तगू करेंगे, लेकिन अभी जो है इंट्रोडक्शन बाकी है। असांजा सज्जा साथी ॾाढा सुठा सिंगर, ॾाढा सुठा म्यूज़िशियन उस्ताद बादल अली साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। मोहम्मद अली साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। मोहम्मद अली ऐं बादल राई साहब 2-4 ॾींहं खां रुॻो मूंखे पिया ॾिसनि उदास हुया ॾाढा, अॼु चहिरे ते चमक आई आहे त पिर अची वई आहे, पोइ हुन कुबाल थी विया आहिनि। जुमे जो बाबरकत ॾींहुं सुठो ॾींहुं ऐं भलारो ॾींहुं थी वियो आहे। ज़फ़र जसकाणी उते वेठो आहे PCR में, पावर कंट्रोल रूम आहे असांजो जितां हीउ प्रोग्राम कंट्रोल थिए थो, ऐं जेको मेन कंट्रोल रूम आहे MCR, उते बि जेकी दोस्त वेठा आहिनि हिन प्रोग्राम खे ऑपरेट कनि पिया, उहे बि ॿ चहकनि था, उहे बि ख़ुशि थिया आहिनि त अॼु माना पिर अची वई आहे। अदा ठीकु आहे, भले ॾियो ॾुख को मसइलो न आहे, असल में पिर जो मक़सदु ई रोशनी आहे न। सो अॼु कैमरामैन खे ख़बर न हुई, न त उहे बाक़ाइदा माना तयारीअ में फुल में अचंदा, छो त उहे वरी पोइ उन ॾींहुं ॾाढो माना ख़ूबसूरत थी ईंदा आहिनि। छो छोकिरीअ जो हुजणु इंतिहाई लाज़िम आहे, प्रोग्राम में बैंकुनि में किथे बि उनजी पंहिंजी हिकिड़ी चाम आहे। बहरहाल असांजी पिर असांजी घर जी मेंबराणी आहे, असांजी साथियाणी आहे, असां तहे दिलि सां हिन जो एतिराम कंदा आहियूं, बिल्कुलु दिलि सां मोहबत कंदा आहियूं, ऐं हिते हिनखे जेको माहौल मिलंदो आहे उहो ॿाहिरनि वारो मिलंदो आहे, सभु हिनखे अधी सॾींदा आहिनि। बिल्कुलु, इनमें को बि शक न आहे। ऐं इहा ॻाल्हि आउं जेको आहे उहो ऑन एयर TV ते सभिनी अॻियां करणु चाहींदसि, त ॿियो बि मूं कमु कयो आहे। ईअं नथी चवां त उन्हनि मुंहिंजी कॾहिं दिलि रंजाई हुजे या मूंसां करे माना हू ॻाल्हायो हुजे, कॾहिं बि कंहिं न ॻाल्हायो, पर जेतिरो प्यार मोहबत मूंखे सिंध TV में मिलियो आहे ऐं मूंखे पंहिंजाइप मिली आहे, उनजो मज़ो ई हिकु अलॻि आहे। ऐं हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त ॾाढी पर्सनल ॻाल्हि, पर आउं इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त
काफ़ी इदारनि में ईअं थींदो आहे त असां का ॻाल्हि कंदा आहियूं त उहा शइ उहा मोट नाहे मिलंदी, पर मूंखे ॾाढी सुठी मोट मिली, मूंखे मुबारकूं मिलियूं, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मतिलबु सिर्फ़ु हेठे खां न, हेठे खां मथे स्टाफ ताईं मूंखे सभिनी ॾाढी मोहबत ऐं प्यार सां जेको आहे उहो रखियो आहे। ऐं मूंखे आउं चवंदसि त सिंध टीवी जी जेका पूरी सथ आहे न उहा मूंखे ॾाढी अज़ीज़ आहे। सही, असांखे त अञा उहा ॻाल्हि माना प्रॉपर हिते तव्हांखे ॿुधाई नथी, असांखे बि पोइ देरि सां ॿुधाई, न त असां बाक़ाइदा गुलनि जो बंदोबस्तु कयो आहे, तव्हांजो इस्तक़बाल कयो आहे, बाक़ाइदा सलामी पेश कयूं आहे ऐं ज़फ़र इस्कानी चयो तोपनि जी सलामी ॾियूं आहे। सो तमामु घणो प्यार वारो माहौल आहे सिंध टीवी जो। ऐं हूअं बि शोबिज़ में जेकी बि असां जूं न्याणियूं अचणु चाहिनि थियूं उन्हनि खे बि असां इहा सुध ॾियूं था त ॾाढो सुठो माहौल हूंदो आहे असां वटि। तव्हां वटि जेकॾहिं स्किल आहे, सलाहियत आहे त कंहिं बि शोबे में पाण खे मञाए सघो था त सिंध टीवी न्यूज़ ऐं सिंध टीवी जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खुलियल आहिनि। बिल्कुलु ईअं न, महिमान हाणे असांजा वेठा आहिनि, टंड ऐं हवाला पंहिंजा शुरू कया अथऊं, बाक़ी असांखे छो घुरायो अथऊं, सो हुननि सां बि कचहरी पाण कंदासीं। सारे गज़ी साहब सभु ख़ैरु आहे, मज़े में? फर्स्ट क्लास। तव्हांजो हिकिड़ो स्टाइल मूंखे वणियो ॾाढो, तव्हां अचणु सटी माना पंहिंजो करे छॾियो, माना ईअं चयो न छा हाल आहे, ख़ैरु आहे, ख़ुशि आहे, बिल्कुलु इहो मज़ो आयो मूंखे। इहो मज़ो ईंदो छो त असां मोहबत वारा माण्हू हैदराबाद खे रिप्रेज़ेंट ऐं ॿई खुली पियासीं न कचहरीअ में, न त मां बि थोरो ईअं शूम तबियत जो माना रहां, तव्हां बि ईअं रहो। तव्हां त तव्हांजो फैन आहियां, मां त तव्हांजो राति बि पहिरीं किस्त ॿुधी मूं तव्हांजी, हा ॿी किस्त अध में रहिजी वई, मूंखे निंड अची वई। असल में ख़बर अथव ॿी किस्त छो ईअं अध में रही? ॾाढी मूंखे स्टोरी वणी पई तव्हांजी। ऐं ॿी किस्त छो अध में रही आहे इहो तव्हांखे ॿुधायां, आउं बि वकील आहियां, हा बिल्कुलु, मां उहो थोरो माना पंहिंजो गुरु ॾेखारियो आहे। ठीकु आहे, त ॿी किस्त वरी पोइ आहे व्यूअरशिप वधी वई अथव, छो त मूं वरी उहा शेयरिंग कई आहे पंहिंजे वकील दोस्तनि सां। अच्छा अच्छा, ॿुधो अरशाद भाई जा कम बड़ी चर्चो हुजे, सुठी ॻाल्हि आहे, ज़माने में चर्चो हुजे। तव्हांजूं छा मसरूफ़ियतूं आहिनि? वकालत हले पई? सर मां एडवोकेट आहियां हाई कोर्ट हैदराबाद में, एंटायर पाकिस्तान वकालत आहे, पर बेस आउं करियां थो हैदराबाद सां। अच्छा, ऐं आउं उस्ताद बि आहियां, मां कानून जे शागिर्दनि खे पढ़ायां बि थो, माशाअल्लाह, ऐं अल्हम्दुलिल्लाह उस्ताद ऐं वरी वकीलनि खे पढ़ाइणु आउं सम्झां थो त अमेज़िंग। ऐं हींअर मुंहिंजा पंहिंजा बि हींअर शागिर्द जज थी विया आहिनि। अच्छा, त इहो कोन थो चवां त को फेवर ॾियनि था, आउं बीहंदो न आहियां पंहिंजे स्टूडेंट जज वटि, आउं न बीहंदो आहियां मथां फेवर ॾे, छो त मेरिट वारो माण्हू आहियां। सो टीचिंग बि करियूं पिया, वकालत पढ़ायूं पिया। टीचिंग किथे था कयो? असां मुंहिंजी जेका आहे सिंध लॉ कॉलेज, सिंध लॉ कॉलेज पुराणे में पुराणो कॉलेज 1948 में ठहियो हो, सिंध लॉ कॉलेज में मां पढ़ायां थो। एवरेस्ट लॉ कॉलेज जंहिंजो प्रिंसिपल साईं अयाज़ लतीफ़ पलीजो साहब आहे, मां उन कॉलेज सां एफिलिएशन आहे मुंहिंजी। हमदर्द स्कूल ऑफ लॉ कराची सां बि मुंहिंजी एफिलिएशन आहे। रावलपिंडी जो बेस्ट लॉ कॉलेज आहे, उन सां बि मुंहिंजी एफिलिएशन आहे ऑनलाइन ते। इन कोविड जेको आयो हो, कोविड खां पोइ वरी असांजे लाइ कोविड वरी रहमत बणिजी आयो, रहमत बणिजी आयो त हिकिड़ा ज़राए असांजा बि वधिया। उन खां पोइ मां इसरा यूनिवर्सिटी जेका हैदराबाद कैंपस आहे उन में लॉ फैकल्टी ते कमु करियां पियो। ऐं इंशाअल्लाह इसरा यूनिवर्सिटी सभु फैकल्टी हलाए पियो, हिकिड़ी हुन वटि लॉ कान हुई, ऐं हींअर उते कुझु प्रॉब्लम्स आहिनि, उहे बि लॉ जे करे आहिनि। अगरि लॉ फैकल्टी हुजे त प्रॉब्लम्स न थियनि। ऐं हिननि जो पाण में को इशू आहे, इशू नंढो आहे, उनखे वधायो वियो आहे, त इंशाअल्लाह असां दुआ कंदासीं, अवां बि दुआ कजो त मसला सॉल्व थी वञे। इंशाअल्लाह जल्द थींदा। अच्छा, असांखे ॿुधाइजो त तव्हां माना इन पर्सन वञी करे करियो था या जेका रावलपिंडी वारी ॻाल्हि कई वो ऑनलाइन करियो था? ऑनलाइन ज़ूम ते, मीट ते असां ऑनलाइन, उन में हफ़्ते में मुंहिंजा 120 मिनट्स हुननि सां बुक आहिनि, तंहिंमें आउं हुननि खे ऑनलाइन पढ़ायां थो। अच्छा, कीअं मतिलबु को कॉलेज आहे, यूनिवर्सिटी आहे? ही बेस्ट लॉ कॉलेज, पाकिस्तान जो नंबर 1 लॉ कॉलेज आहे। मैडम हफ्सा उनजी प्रिंसिपल आहे, जेका रिटायर्ड जस्टिस बि आहे लाहौर हाई कोर्ट जी। त चूंकि हाणे असां त हैदराबाद में रहूं था, रावलपिंडी ते नथा वञी सघूं, पर इहा जेका टेक्नोलॉजी आहे, जेका सवेर ॻाल्हि थी, हाणे हींअर डिजिटल, तव्हां डिजिटल सूफ़ी जी ॻाल्हि कई, हींअर वकालत में कानून में सॼो डिजिटलाइज़ेशन थी वियो आहे। तव्हां अॻे कंहिं वकील जे ऑफिस में वेंदो त तव्हां शेल्फ भरिया पवंदा आहिनि किताबनि सां, हींअर असांजे ऑफिस में किताब अथव ई कोन, असां वटि आहे मोबाइल फ़ोन, उन मोबाइल फ़ोन में सॼी लॉ सेटिंग पई आहे, त लिहाज़ा आहे किताबनि में तव्हांजा ख़र्च बि बची विया, ऐं डिजिटलाइज़ेशन टेक्नोलॉजी ज़बरदस्त कमु थी वियो आहे। अच्छा, पोइ तव्हां करे
कोशिशि कई मतिलबु ॾिसो न लॉ जी हिकिड़ी जर्नल ॻाल्हि आहे लॉ जी फील्ड या जेका ॿी फील्ड्स आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि ऐं IT जी फील्ड हिकिड़ी अलॻि फील्ड आहे पोइ IT तव्हांखे सिखणी पई या अची वई हली अची थी वञे ॾिसो तव्हां सिंध जे ॿहिराड़ी जो हींअर हारी नारी जेको मोबाइल फ़ोन हलाए वठो न पोइ असांखां बि तेज़ थी वियो अथव सही ॻाल्हि आहे प्रैक्टिस उहा इल्मु आहे डिजिटलाइज़ेशन मोबाइल फ़ोन या उहो इल्मु अथव जेको नेचुरली अचे थो अनपढ़ियल जाहिल बि मोबाइल फ़ोन एतिरी एक्सेस हुनखे अची वियो सभु कुझु सिखी वियो इलाही अहिड़ा माण्हू आहिनि जेकी असांखे एप्लीकेशन हलाइण नथियूं अचनि पाण सेट करे ॾींदा आहिनि मां तोखे हेॾे ॾे मूंखे ख़बर आहे स्पेशली ॿार त बाकमाल थी विया आहिनि हिन में छो त हुननि ॾिठी आहे IT हुननि खे कहिड़े ख़बर त लाइब्रेरियुनि में वञिबो आहे कीअं उते महिनतूं कबियूं आहिनि इहो तव्हांजे पुट खां पुछा कयूं इहो पुछो ॿुधाई वञण वारी बसि ॿार जी तव्हां ॻाल्हि कई त मूंखे सफ़ीर इहो ॿुधाइजो त मूंसां बि इहो सीन हूंदो आहे त आउं कॾहिं किताब हथ में जॾहिं नया पढ़िया न लैपटॉप में हुजणु खपे मूं वटि PDF हुजणु खपनि उहो मूंखे वधीक ईज़ी लॻंदा आहिनि तव्हां ॿुधायो डिजिटल मार्केटिंग छा आहे ऐं असांजे माना व्यूअर्स खे ॿुधायो त डिजिटल मार्केटिंग कीअं थींदी आहे तव्हां छा ते करे रहिया आहियो जीअं मतिलबु अॻियां वञी तव्हांखे ख़बर आहे त जेको दौरु आहे अची डिजिटल जो त न तव्हांजो जेको बिज़नेस आहे तव्हां जेको रेस्टोरेंट्स वग़ैरह आहिनि त तव्हां उनखे हिकिड़े डिजिटल तरीक़े सां तव्हां इंटरनेट ते तव्हां ॿुधायो माण्हुनि खे त असां वटि हीअ शयूं आहिनि ऐं इन सां मतिलबु तव्हांजो जेको बिज़नेस आहे इलाही जल्दी जेको आहे ग्रो कंदो हिकिड़ो डिजिटल तरीक़े सां तव्हां फेसबुक ते ॾिसो यूट्यूब ते ॾिसो त अॼुकल्ह ब्लॉगिंग फेसबुक पेज वग़ैरह ते तव्हां पंहिंजो रेस्टोरेंट ऐं जेको तव्हांजो बिज़नेस आहे तव्हां आराम सां अॻियां ग्रो करे सघो था इन जे ज़रिए तमामु बहितरीन तरीक़े सां सफ़ीर इहा ॻाल्हि ॿुधाई आहे पर आउं उन में ॻाल्हि कुझु एड बि कंदी हलां डिजिटल मार्केटिंग जो कमु इहो हूंदो आहे त मार्केटिंग जेका हूंदी आहे न ॿिनि क़िस्म जी हूंदी आहे हिकिड़ी ट्रेडिशनल हूंदी आहे ॿी नॉन ट्रेडिशनल हूंदी आहे ट्रेडिशनल मार्केटिंग उहा हूंदी आहे जंहिंजे 4 खां 5 एप्स आहिनि जेके रजिस्टर्ड एप्स आहिनि जंहिंमें अपवर्क आहे लिंक्डइन आहे ऐं फाइवर आहे अञा ॿियूं काफ़ी एप्स आहिनि जी हा उहा ठीकु आहे इहे जेके एप्स आहिनि उनमें डिजिटल मार्केटिंग ईअं थींदी आहे त हाणे सफ़ीर को बिज़नेस करे थो पोइ उहो पंहिंजे बिज़नेस जूं पिक्चर्स उते अपलोड कंदो पोइ जेके आहिनि कंज्यूमर आहिनि जेके वठणु चाहिनि था कस्टमर्स आहिनि उहे वठंदा हुता उनखां नॉन ट्रेडिशनल मार्केटिंग इहा आहे फेसबुक वारी इंस्टाग्राम वारी ऐं उनखां अलावा जेकी टिकटॉक वारी ज़ाती अकाउंट वारी इहा तमामु बहितरीनु अथव हू त हीअं आहे प्रोफेशनल पर प्रोफेशनल में इहो थींदो आहे त अपवर्क वारा पाण बि अधु पैसो खणंदा आहिनि जो उन्हनि जी इंटरफेरेंस हूंदी आहे पर जेकॾहिं तव्हां फेसबुक ते इंस्टाग्राम ते डिजिटल मार्केटिंग करियो था त उहो सभु शइ तव्हांजे फेवर में फ़ाइदा ऐं नुक़सान इहे आहिनि त होॾे जेकॾहिं कयो था त पोइ वरी ईअं थींदो त उते इलाही तव्हांखे ग्राहक मिली वेंदा ज़ाती प्रोफाइल ते ज़ाती ID ते तव्हां पंहिंजा दोस्त पंहिंजी सर्किल ॾिसी सघंदी उहे ॾिसी थोरो फ़ाइदो ऐं नुक़सान बिल्कुलु सही था चओ ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हांजी फैन फॉलोइंग घणी आहे जी शाह जी आहे फैन फॉलोइंग घणी आउं चवां थी तव्हां ब्रांड खोले छॾियो हाणे ख़बर पई तव्हां ॿुधायो त तस्दीक सां सर्टिफिकेट मिली वियो पूरे चई छॾियो तव्हांजी माशाल्लाह जाम आहे ऐं तव्हांखे सलाह ॾियां थी अॼु त तव्हां को ब्रांड वग़ैरह खोले छॾियो या का अहिड़ी शइ खोले छॾियो जंहिंमें तव्हांजी मतिलबु इहे शइ वञी पोइ तव्हां जेको अपवर्क चओ था तव्हांखे उते वञण जी ज़रूरत कोन पवंदी तव्हांजी फेसबुक ते थींदी माशाल्लाह कोशिशि कयूं था इन जे लाइ मां सफ़ीर जूं ख़िदमतूं वठंदुसि ऐं बिल्कुलु बिल्कुलु सॉन्ग जी तरफ़ वञूं था असांजी दिलि ऐं दिमाग़ जेको आहे न सो कॾहिं हीअं थो चवे कॾहिं हीअं थो चवे असल में दिलि ऐं दिमाग़ जी तव्हांखे हिकिड़ी कहाणी आउं ॿुधायां थी पुठियां जेके आहिनि असांजी दिलि ऐं दिमाग़ पुठियां वेठल आहिनि कंट्रोल रूम में हो बि में वेठल आहिनि त आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं महिल कीअं त कंहिं महिल हर चए थो हीअं न वञे वरी हिन खां पुछा करे चए थो गानो था ॿुधूं अदा ॿुधो गानो अदा पक हे गानो ॿुधूं न था वो उन्हें याद करें जिसने भुलाया हो कभी हमने उनको न बुलाया न कभी याद किया तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे मैं कि शाम चुरा लूं अगर बुरा न लगे तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे
जलने लगी है एक दुनिया, हमारे प्यार से जलने लगी है कि दुनिया। दुआ करो किसी दुश्मन की बद्दुआ न लगे, दुआ करो किसी दुश्मन की बद्दुआ न लगे। मैं की शाम चुरा लूं अगर बुरा न लगे, तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे। तुम्हारे बस में अगर हो तो भूल जाओ हमें, तुम्हारे बस में अगर हो तो भूल जाओ हमें। तुम्हें भुलाने में शायद हमें ज़माना लगे, तुम्हें भुलाने में शायद हमें ज़माना लगे। मैं एक शाम चुरा लूं अगर बुरा न लगे, तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे। तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं एक शाम चुरा लूं अगर बुरा न लगे। उस्ताद बादल लाई तेड़ो आए न हिकिड़े ॿिए फनकार ईअं कलाम ॻायो, हुनखे इजाज़त मिली हुई भले शाम चुराए, शाम जे पाणे पर्स चुराए लियो। ईअं बि थींदो आहे, कंहिंखे बि शाम चुराइण जी इजाज़त ॾियण खां पहिरियां पंहिंजा जेकी बि माना इहे क़ीमती सामान आहिनि उहे हथी खां कजो, पंहिंजे खीसे जो पाण ख़्यालु रखिजो। हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। अॼु ॾाढो सुठो ॾींहुं आहे, सुठो ॾींहुं इन करे पिया आहे त मौज़ूद महिमान ॾाढा सुठा आहिनि। उस्ताद बादल लाई वाह जो कलाम ॿुधायो, दिलि खे माना करार ॾेई छॾियईं, मज़ो ॾेई छॾियईं। पर हिन वक़्तु वरी असां ॿिया फ़नकार बि घुराया आहिनि जेके अञा मनु डुबाईंदा, अञा करार ॾींदा, छो त जुमे जो ॾींहुं आहे त कुझु अहिड़ा क़सीदा ॿुधाईंदा, कुझु मनक़िबत हूंदा, सूफ़ियाणो कलाम बि हूंदो, कुझु इश्क बि हूंदो, मिजाज़ बि हूंदो। सो उन्हनि खे असीं भलीकार बि चऊं था। जी नालनि सां गॾु भलीकार चवंदासीं। फ़हीम अब्बास साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। फैसल अब्बास प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे भलीकार चऊं था। बशीर अहमद प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे भी प्रोग्राम में भलीकार चऊं था। हाणे मैडम जी तरफ हलूं था। हमें ये बताइएगा कि ये वुमेन एम्पावरमेंट और जहाँ पे आप काम करती हैं क्या चीज़ है? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बहुत ज़्यादा शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे मदऊ किया यहाँ अपने शो में। मेरा इंट्रोडक्शन आपने दिया। मैं कन्वीनियर हूँ पूरे सिंध से वुमेन एम्पावरमेंट और डेवलपमेंट कमेटी की FPCCI फेडरेशन पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स। अच्छा, चैम्बर ऑफ कॉमर्स में, सही जी। तो बेसिकली ये एक एपेक्स ट्रेड बॉडी है। तो आई एम वर्किंग ऑन वुमेन चैप्टर, जिसमें हम ख़वातीन के लिए काफ़ी ज़्यादा काम कर रहे हैं। जैसे कि लाइक जो हमारी एंटरप्रेन्योर्स हैं उनको बिजनेस स्टार्टअप्स में जो चीज़ें होती हैं जिनसे वो आगाह नहीं होती, तो उसके हवाले से उनकी ट्रेनिंग्स, फैसिलिटेशंस, जो उनको बिजनेस में हर्डल्स आ रहे होते हैं, सो वी आर देयर टू सपोर्ट देम एंड एम्पावर देम इन दैट डायरेक्शंस कि वो किस तरीके से अपने स्टार्टअप को, अपने बिजनेस को बेहतर बना सकती हैं, ग्रोथ कर सकती हैं। Like I'm heading this committee since 2021.
सो 2021 में जैसे कि आपके साथ यहाँ मौजूद है डिजिटल मार्केटिंग के हवाले से ये सफ़ीर भाई जी। तो हमने एक अवेयरनेस सेशन डिजिटल मार्केटिंग के हवाले से भी किया कि एक स्मॉल वुमेन एंटरप्रेन्योर्स कैसे अपना बिजनेस एक्सपेंड कर सकती हैं थ्रू सोशल मीडिया, लाइक बाय यूजिंग मेकिंग देयर ओन वेबसाइट कनेक्टेड टू द फेसबुक, इंस्टाग्राम, किस तरीके से अपनी चीज़ों की पब्लिसिटी कर सकती हैं, प्रमोट कर सकती हैं, बिकॉज वी हैव सो मैनी वुमेन्स ओवर हियर जो कि एक तो बड़ा हमारा अलमिया ये है सोसाइटी का कि जो हमारी ख़वातीन हैं वो मेल डोमिनेंसी की वजह से काम करने में, कंजर्वेटिव सोसाइटी है उसकी वजह से उनको थोड़ी मुश्किलात होती हैं, लेकिन जब वो काम करने के लिए जाती हैं तो उनको बिज़नेस के हवाले से फिर आगे डिफ़िकल्टीज़ होती हैं। तो जब वो एक इनिशिएटिव लेती हैं तो उनको कोई ऐसा प्लेटफॉर्म की पता नहीं होता, उनको फाइनेंसिंग के हवाले से मालूमात नहीं होती। तो हमने डिजिटल मार्केटिंग पे भी उनकी सपोर्ट के लिए एक अवेयरनेस सेशन किया कि किस तरीके से वो घर बैठे हुए अपनी प्रोडक्ट्स को सेल कर सकती हैं। और जिस तरह से इन्फ्लेशन चल रही है, पाकिस्तान की इकोनॉमी आपके सामने है, डे बाय डे दूध कहाँ पहुँच गया है, कितना महंगा हो गया है, खाने की अशिया खरीदो फरोख्त की इतनी ज़्यादा एक्सपेंसिव हो चुकी हैं। तो इट्स नॉट दैट ईजी कि एक मेल ही घर को रन कर सके। हमें फैमिली रन करने के लिए इट्स वेरी इंपॉर्टेंट कि हमारी जो फीमेल है वो भी शाना बशाना काम करे और जो है वो अपने फैमिली को सपोर्ट करे और हम अपने मुल्क की इकोनॉमी को बेहतर बना सकें। साथ साथ फाइनेंसिंग के इश्यूज़ होते हैं, अगर कोई वुमेन स्टार्ट करना चाह रही है बिज़नेस तो उसको फाइनेंशियल इश्यूज़ आते हैं, फैमिली से पैसा नहीं मिलता, सपोर्ट नहीं मिलती। अब आप देखें कि तो किस तरह से रब्ता किस तरह से करती हैं आपसे, या कोई देखिए हमारा तो पूरा एक फोरम है, उसके अंदर वो आके मेंबर बनती हैं, फिर उन वो जो मेंबर्स अच्छा पूरी क्राइटेरिया बताएं, जैसे आप बता रही हैं ना कि सेशंस कंडक्ट करते हैं तो सेशन के लिए कोई फॉर्म होता है, वो फिलअप होता है, क्या फिर कैसे आती है औरतें? अटेंडेंस कैसे होती है? जो कमेटी होती है वो तो जब वो फॉर्म होती है तो उसके लिए हमें 9-10 मेंबर्स दरकार होते हैं लाजमी। फिर ये फेडरेशन तो एक बड़ा इदारा है, यहाँ पे डिफरेंट एसोसिएशंस जो होती हैं वो एसोसिएट होती हैं, उसके बाद इसकी वोट जो है वो कास्ट होते हैं। सर को इस बारे में काफ़ी पता होगा बिकॉज सर एक सीनियर लॉयर भी रह चुके हैं, तो वो इस हवाले से ज़्यादा कानून के हवाले से जानते हैं। तो प्रॉपर वोट कास्टिंग होती है, तो डिफरेंट एसोसिएशन है, जैसे वुमेन चेंबर है, ये तो हम समझ गए, वुमेन चैम्बर, अलग अलग चैम्बर्स होते हैं। हम ये पूछना चाहते हैं इनवाइट करते हैं, किस तरह से इनवाइट करते हैं, मतलब किस तरह से रसाई पर्सनल नेटवर्किंग के थ्रू, पर्सनल नेटवर्किंग के थ्रू होती है। और फिर जो हमारे जो बिजनेस सर्कल है उसकी फीमेल्स जिनको नो हाउ होती है, उसी से फिर कुछ एनजीओज होती हैं उसकी फीमेल्स हमारे साथ काम कर रही होती हैं, वहाँ से हम उनको बुलाते हैं, हम कांटेक्ट करते हैं, उनको बुला के अपने इवेंट्स के अंदर हम सेशंस कंडक्ट कराते हैं। ट्रेनर्स कहाँ से जैसे वोकेशनल ट्रेनिंग जो है डिफरेंट, इतना बड़ा इदारा है पाकिस्तान का जो कि एक गैप पूरा कर रहा है बिटवीन बिजनेस कम्युनिटी और गवर्नमेंट सेक्टर के। इट्स बेसिकली एपेक्स ट्रेड बॉडी, इट्स नॉट अ स्मॉल फोरम, इट्स अ वेरी बिग एंड ह्यूज फोरम, फेडरल लेवल पे फोरम है। तो वहाँ पे तो ऑटोमेटिकली जो है वो काफ़ी सारे, जैसे ये एक फोरम खाली वुमेन्स का नहीं है, इसमें सब कमेटीज़ हैं। इंपोर्ट की कमेटी अलग है, आपकी मीडिया की कमेटी अलग है, मीडिया में आपके हमारे पीटीवी के आपके एक बड़े मशहूर थे, वो लीड कर रहे थे एज अ कन्वीनियर। तो हर चीज़ की एक सब कमेटी बनी हुई है, उस सब कमेटीज़ के थ्रू जो है वो उधर के इदारे कनेक्टेड होते हैं, तो जो वेल प्रोफाइल्ड लोग हैं वो ऑटोमेटिकली दे आर कनेक्टेड हो जाते हैं और उस फोरम के थ्रू लाइक जैसे अगर आप चाहती हैं तो आई कैन वेलकम यू एंड आई कैन मेक यू माय कमेटी मेंबर फॉर द नेक्स्ट ईयर। सो इस तरीके से जो है लाइक सोशलाइजेशन एंड ऑल। वो स्मॉल वुमेन एंटरप्रेन्योर्स का जैसे कि हमने अभी एक रूरल पे किया था, रूरल एरियाज़ की डेवलपमेंट पे सेशन किया था, तो उसमें हमारे साथ फिज़ा यास्मीन साहिबा थी जो कि एक एनजीओ रन कर रही हैं, उनके साथ काफ़ी सारी ख़वातीन ऐसी हैं जो कि छोटे छोटे बिजनेस कर रही हैं, तो हमने उनको वहाँ पे बुलाया और बुला के उनकी चीज़ों की, प्रोडक्ट्स की पब्लिसिटी की, उनके ट्रेडिशन कल्चरल चीज़ें जो वो बनाती हैं उसको किया। विजुअल एड के थ्रू एग्जीबिशंस होते हैं और फेयर एंड एग्जीबिशंस डिफरेंट जैसे एक्सपो वगैरह में होते हैं, वो भी हम करवा रहे होते हैं। तो हमारा अवेयर हो रही हैं, उनको फायदा हो रहा है। कोशिश यही है कि वो अवेयर हो। अभी स्टेट बैंक का हमने एक सेशन कराया
आया था जिसमें कि रोल ऑफ स्टेट बैंक फॉर वुमेन एंटरप्रेन्योर्स, हमारी खवातीन को ये पता ही नहीं है कि किस तरीके से जो है वो फाइनेंसिंग करा सकें। स्टेट बैंक बेसिकली 0% मार्कअप पे उसकी एक स्कीम निकली है वुमेन एंटरप्रेन्योर्स के लिए, तो वो 0% मार्कअप पे दे रहा है। बट ये कि जब वो उसके कन्वेंशन बैंक्स की तरफ जाएंगे तो कन्वेंशन बैंक्स उसमें चार्ज करते हैं 3-4%। मसला कहाँ आता है हमें, जो कि हमारी गवर्नमेंट को सपोर्ट करनी चाहिए कि जब वो फीमेल्स वो लोन के लिए अप्लाई करती हैं, चीज़ें करती हैं, तो वहाँ पे कोलेट्रल का जो इशू आता है वो कन्वेंशन बैंक्स की साइड से आता है। अदरवाइज स्टेट बैंक ने तो उसको 0% मार्कअप पे दिया हुआ है, बट कन्वेंशन बैंक कहता है हमें अपनी सिक्योरिटी चाहिए, चीज़ें चाहिए, वो लिक्विडिटी वहाँ से दे रहा है। तो ये थोड़ा सा प्रॉब्लम है, उनको इस चीज़ की एजुकेशन नहीं होती, डॉक्यूमेंट्स बनाने नहीं आते। जैसे आप अगर कोई पढ़ा लिखा बंदा हो तो उसको पता हो कि जैसे BBA किया हुआ उसने बिजनेस एडमिनिस्ट्रेशन में, तो उसको मालूम होती है ये चीज़ें कि किस तरीके से 5 ईयर प्लानिंग है, प्रोजेक्शन क्या है, किसी बिजनेस का विजन मिशन क्या है। तो ये सारी स्मॉल थिंग्स हैं जो कि एक हमारी खातून जो कि ज़्यादा पढ़ी लिखी नहीं है, एक स्टार्टअप कर रही है, उन चीज़ों पे अगर हम एक सेशन करा देते हैं तो उसको भी एक किस्म की एक नॉलेज मिल जाती है। या फीमेल्स को पता चल गया जिनको मालूम ही नहीं था कि डिफरेंट कन्वेंशनल बैंक्स जो हैं वो इस पे लोन दे रहे हैं, स्मॉल लोन्स दे रहे हैं। तो इस तरह की चीज़ें पर देन एंड देयर उनका फीडबैक क्या आता है? कोशिश करती हैं, मसला कोलेट्रल के हवाले से आता है जब वो फाइनेंसिंग कराने जाती हैं। तो ये तो फिर हमारा और आपका मीडिया का काम है कि गवर्नमेंट से इस पे सपोर्ट दिलवाएं कि वो एटलीस्ट इस हवाले से फैसिलिटेट करें। आप देखें, आप इटली चली जाएं जो मैंने मिसाल दी, तो वहाँ पे कोई बिजनेस स्टार्टअप लेता है तो 2.5% मार्कअप चार्ज किया जाता है। 2.5 से 3% मार्कअप के ऊपर कोई बंदा इजीली अपने बिजनेस को स्टैब्लिश कर सकता है। बट हमारा अलमिया ये है कि कायबोर प्लस मिला के हमारी कहानी बैठती है 18, 19, 20, 21%। हम तो वो मजीद डबल किसी भी ऊपर पे जाके बैठ जाते हैं 5 साल के लिए अगर हम फाइनेंसिंग करा रहे हैं, क्योंकि उनकी इसी से चल रही है ना सारी चीजें। Exactly. हमारा इन्फ्लेशनरी रेट इतना ज्यादा है, कायबोर इतना ज्यादा है कि हम तो मुस्तकिल अंडर डेवलपमेंट में ऊपर आने के बजाय नीचे ही जाए जा रहे हैं। डॉलर हमारा इतना राइज कर गया है। लाइक मैंने अभी थोड़ा सा बताया नहीं कि मैं गाड़ियों का भी काम करती हूँ। लाइक आई एम द ओनली फीमेल, जो कि बहुत कम फीमेल्स हैं जो इस बिजनेस में है। प्रॉपर्टी में तो आपको पता है कि स्टार्टअप हो ही गया, तो मैंने थोड़ा बहुत इसका भी किया। प्रोफेशनल बैकग्राउंड मेरा बैंकिंग के साइड से था, स्टार्टअप करके इवेंट्स, ऑर्गेनाइजेशन, चीज़ें ये वो मैं करती रहती थी। तो लाइक उसमें भी आप देखें कि अभी लास्ट 1-2 सालों से तो बड़ा अच्छा जा रहा था, बट अभी ये जिस तरीके से डॉलर बढ़ा है और इम्पोर्ट ड्यूटीज़ बढ़ी हैं तो गाड़ियों के बिजनेस पे भी बड़ा इफेक्ट आया है। ओवरऑल आप देखें ना, मार्केट प्रॉपर्टी की भी कि बैठी हुई है। यहाँ लोगों के पास इस वक्त निकालने के लिए, शायद मेरे और आपके लिए इट्स वेरी इजी कि वी कैन डाइन इन टू अ गुड रेस्टोरेंट जहाँ पे 5-10 हज़ार का बिल बन जाए। बट यहाँ कुछ ऐसे लोग भी मौजूद हैं हमारी सोसाइटी में जिनको अपनी डेली की अशिया के लिए प्रॉब्लम है। सो वी वांट कि हम उस प्लेटफॉर्म के थ्रू उनको गाइड कर सकें, सपोर्ट कर सकें कि वो एक अपना आगे फ्यूचर बेहतर बना सकें। तारिक साहब तव्हां बोर त नथा थियो न? मज़ो तो वठो नहीं। मैंने एक इंटरव्यू ने क्यों आई सैल्यूट यू, आप जो काम कर रही हैं बहुत ही अच्छा बोल रही थी। मैंने इसलिए इंटरव्यू नहीं किया, मैंने कहा बहुत ही अच्छा बोल रही माशाल्लाह। अच्छा, वोटिंग जी ने ॻाल्हि कई क्यों, तो वकील साहब खे ख़बर हूंदी वकीलनि जी जेका वोटिंग थींदी आहे ॾिसंदो आहियां त ॿाहिरि सॼी चकाचक भरियल हूंदी आहे, पोइ वरी गायब थी वेंदा आहिनि। इहे काॾे वेंदा आहिनि मौसमी वकील, माफियाज़ उन्हनि जी वॾी रश हूंदी आहे। अब मां अगर तव्हां सां ओपन स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हायां त ओके आहे, ईअं त न को कट शट जो त मसलो कोन्हे। ओके माफियाज़, अच्छा, असां वटि वकीलनि में बि माफियाज़ अथव। और मौसमी बरसाती मेंढकूं निकिरी ईंदियूं न, सही, बस पोइ आहे जूनियर्स जेके वकील सॼो शहर माना वकील लॻंदो आहे मूंखे। आहे जेके जूनियर्स हूंदा आहिनि उन्हनि वटि लाइसेंस कोन हूंदो आहे। पोइ नारा हणंदा आहिनि, देखो देखो कौन आया, शेर आया, शेर आया। पोइ शींहं उन ॾींहुं जाॻंदो आहे, वोट खणी वेंदो आहे 824 822 वोट खणी, पोइ ॿेड़ो ॿड़ छॾींदो आहे। असां वकील उन जी कसम करसी जी हालत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। सही ॾाढो ॾुखियो। अच्छा, इन ते असां वरी वधीक डिटेल ते ॻाल्हाईंदासीं। मतिलबु काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांजी दिलि में आहिनि, उनखे असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु हींअर असां कलाम जी तरफ़ वञूं था, तव्हां सभिनी जी इजाज़त सां गॾु। जी, छा था ॿुधायो? जी था फ़हीम अब्बास साहब असां गॾु आहे, गॾो साथी ॿियो बि आहे, हुन सां गॾु फैसल अब्बास साहब, कबीर साहब बि। तमामु ख़ूबसूरत क़सीदो तव्हां सभिनि जी नज़र, ऐं जेके ॾिसनि था असांखे उन्हनि जी बि नज़र आहे।
मेरे अल्लाह जड़ी सरकार नहीं, मेरे अल्लाह जड़ी सरकार नहीं, अत मोहम्मद जड़ी दरबार नहीं। अली जड़ा कोई पहलवान नहीं, ते हुसैन जड़ा मुख्तियार नहीं। ओ जिंदा पंजतन नाल प्यार नहीं, ओंदे कलमे ते इतबार नहीं। मेरे इमाम जैसा कोई इमाम नहीं, मेरे इमाम जैसा कोई इमाम नहीं। ये वो कलाम है जिसका कोई कलाम नहीं। मेरे इमाम जैसा कोई इमाम नहीं, ये वो कलाम है जिसका कोई कलाम नहीं। खुश नसीब है जो गुलाम हैदर का, बदनसीब है वो जिसका अली इमाम नहीं। यारी मुझे दिल खींचे और तुझे नावता सदके जान गया। इत्याए हयाती कमुखे मगर सो हो जे तब अली जे नाम कुर्बान। नबी आसरा है कुल जहान दा, नबी है आसरा है कुल जहान दा। नबी दा आसरा इमाम हुसैन दी, नबी है आसरा है कुल जहान दा। नबी है आसरा है कुल जहान दा। नबी दा आसरा माँ हुसैन दी खतीजा आमना ते मरियम आसिया। खतीजा आमना ते मरियम आसिया, इन्ना दी पेशवा माँ हुसैन दी नबी आसरा। मरियम दिए जानी दिए बेजनू रब चावधारे। ओ मगर गर जनी दा पदम बनी दा पदम 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 करे निर्वाण। मरियम दिए जानी दिए बेजनू रब चावधारे।
कदमां उते रखे हुसैन सर जिते कदमां उते रखे हुसैन सर नमाज अंबिया मां हुसैन दी नबी आसरा ते कुल जहान दा नबी आसरा ते कुल जहान दा नबी दया सिराय मां हुसैन दी खदीजा आमना ते हवा आसिया खदीजा आमना अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आले मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आले मुहम्मद जरूर पढ़ के चावा मैं नामोदा लखा जरूर पढ़ के चावा मैं नामोदा ज़हरा इमाम बेटे जो हरे इमाम होगा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आले मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आले मुहम्मद शाअस्त है दरदाले वे अपनी मादी वजह से शाअस्त है दरदाले वे मादी वजह दीने पना बेमिसाले अपनी मादी वजार कुछ नाए के शान मेरे जहे कुछ नाए के शान मेरे जहे खाकी बंदा बोलूं जिते कदमां उते हुसैन सर रखे हुसैन सर नमाज अंबिया मां हुसैन दी नबी है आसरा हे कुल जहान दा नबी है आसरा हे कुल जहान दा नबी दा आसरा मां हुसैन दी नबी आसरा कुल जहान अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आले मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आले मुहम्मद जरूर पढ़ के चावा मैं नामोदा जरूर पढ़ के चावा मैं नामोदा ज़हरा इमाम बैठे ज़हरा इमाम बैठे जो हर इमाम होगा नबी आसरा कुल जहान दा नबी आसरा कुल जहान दा नबी दा आसरा मां हुसैन दी खदीजा आमना ते मरियम आसिया खदीजा आमना ते मरियम आसिया इना दी पेशवाए मां हुसैन दी नबी आसरा हे कुल जहान दा नबी आसरा सुभान अल्लाह वाह वाह नबी आसरा कुल जहान दा ॾाढो सुहिणो आवाज़ ऐं अंदाज़ तव्हांजो माशाल्लाह ॾाढो वणियो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था नाज़रीन गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे वलीकार चऊं था जल्दी मोटी आयासीं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ॾिसंदा आहियो फीडबैक ॾींदा आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे अॼु वकील साहिबु तारिक अज़ीज़ साहिबु असां गॾु आहे हैदराबाद जो मशहूरु नाले वारो कानूनदान आहे अॼु चवे थो त जेको ॻाल्हाईंदुसि साफ़ क्लियर ॿुधाईंदुसि माफ़िया जे बारे में तमामु घणी माना ज़बरदस्त जेको आहे सो ॻाल्हि करण वारो हुयो त असां वरी ब्रेक ते लाहियासीं भले कलाम ते लाहियासीं जनम वठनि माना मसइलो छा आहे हिन लाइ अच्छा पैसो अच्छा ग्लैमराइजेशन मटीरियलिस्टिक वर्ल्ड और ॾिसंदो आहियां होशियार वकील पंहिंजे कम सां कम उहे न आहिनि सम्झ सीनियर वकील वेचारा जॾा वकील तक़रीबन माफियास न उहे जेके अछनि वारा वकील अथव न पोड़ा उहे वरी बैक ते हूंदा अथव हाणे तव्हां आसान न वठिजो इहे हूंदा अथव करता धरता उहो ई अथव सही सही मतिलबु चैनल्स चेंज आहिनि चॉकलेट सागा अथव रैपर्स चेंज अथव माना वकालत में बि वॾी सियासत आहे न हेॾे में आही वकालत सियासत जो अच्छा सर माफिया छा सीन आहे मतिलबु माफिया छा कंदा आहिनि कहिड़ो उन्हनि जो कमु हा माफिया छा कंदा आहिनि तव्हांखे ठेले वारी बिरयानी या थेलीअ वारी चांहि तव्हांखे प्यारींदा वोट वठंदा वाइदा कंदा तव्हांजे लाइ हेल्थ में कमु कंदासीं ग्रुप एतिरे ताईं बि कंदा आहिनि जो जिन जी फीस पीआर न हूंदी उन्हनि जी फी बि पे कराईंदा एग्जैक्टली वोट असांखे ॾियो असां ताईं फी पीआर लखनि में 4-5 सालनि जे प्यारे से बल्कि माण्हू ॾींदा ई न करनि न उहो कैंडिडेट्स ने लखनि में फीस थींदी आहे शाद भाई लखनि में फीस ॿियारींदा आहिनि हाणे जीअं आउं वकील आहियां मां कंहिंखे वोट मतिलबु मुंहिंजी फीस पीआर न हूंदी कोई चवंदो तुंहिंजी फीस पीआरियां त मां ऑटोमेटिकली चवंदो यार पैसा भरे थो वीचारो मां इलाही वोट ॾींदुसि इहो लकाउ असांजे हर डिपार्टमेंट में आहे इहो असां वकालत में हाणे हींअर असां वटि अलहमदुलिल्लाह जिमखाने जो इलेक्शन आहे न हैदराबाद में अची विया सभु लही आया इन में फाइनेंसर हूंदा अथव वरी कमिश्नर वटि बि ईंदा सियासी पार्टियुनि जो कमु लखल आहे यस वकालत ते सभ खां वॾो हथ सियासतदान जो हूंदो असां ॿाहिरि जो वकील खटे थो त पहिरीं हाज़िरी कंहिं माना चूंडियल नुमाइंदे वटि बिल्कुलु हाज़िरी चूंडियल नुमाइंदे न वेंदो पोइ वेंदो दरगाह ते पोइ दुआ पहिरीं वठंदो पहिरीं दवा वठंदो पोइ दुआ वठंदो बहरहाल इहो इहा प्रैक्टिस सभिनी खे ख़बर आहे छा थिए थो पर अलमियो इहो आहे त पैसा वठूं था हाणे हींअर बि असां वटि हैदराबाद डिस्ट्रिक्ट ॿार हैदराबाद हाईकोर्ट ॿार 1.5-2 करोड़ रुपया पिया आहिनि अजाया ख़र्च हाणे हिकिड़ी ॿार ठहियलु ठुकियल आहे न खां हुनखे वॾा खोटींदा छो त ख़र्च खे यूटिलाइज़ करिणो उन में वरी कुझु शयूं ठहनि थियूं वकील जी हालत ते रहम कोन्हे वकीलनि जे बचनि जे लाइ कुझु कोन्हे वकीलनि जे लाइ हाउसिंग स्कीम्स कोन्हनि सो इहे अलमिया आहिनि जेके असां फेस कयूं माना वकीलनि खे पाण खे माना तहरुक वठी करे पंहिंजे लाइ आवाज़ उथारणो हुजे नथो अथनि न ॾिसो इहा ई ॻाल्हि मूं चई त मतिलबु हाउसिंग सोसाइटी ॿियो त केरु अची कोन चवंदो पाण उथारनि हाणे ॿार जो इलेक्शन खटे आया उहे हाणे मूंखे ॿुधायो उहो जेको वकील जेको ॻाल्हाइण वारो आहे ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि या त उहो ॻाल्हाइण वारे खे नोट ॾेई ऐं उनखे या त चुकायो वेंदो या त उनखे नोटिस ॾेई करे कढियो वेंदो या वरी त शौकास निकिरंदा सही ॻाल्हि सो अलमिया आहिनि पर असां फाइट करियूं पिया असांखे उमेदु असां उहा परे ॾिसूं पिया जेका सुबुह जो साण निकिती आहे असां उनखे ॾिसूं पिया असांजे अॻियां रोशनी आहे असां ऑप्टिमिस्टिक कयूं असां पुठिते न वेंदासीं पर कमु करे पिया इनशाअल्लाह अलाह हिनखे हिदायत ॾींदो अच्छा सफ़ीर तव्हांजो शौक़ु जेको आहे न वकालत जी तरफ़ कीअं वियो बाबा खे ॾिसी या हू ई शौक़ु आहे तव्हांखे उहो मुंहिंजो पर्सनल बि शौक़ु आहे लॉ करण जो ऐं मुंहिंजो फादर बि लॉ वकील आहे त बसि लॉ ई करिणो आहे अच्छा हींअर जेको तव्हां पढ़ो पिया उहो मेडिकल में आयो इंजीनियरिंग में आयो कॉमर्स में आहियां गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में इन खां पोइ इंशाल्लाह लॉ करण इरादो आहे लॉ करण किथां खां इरादो आहे आई थिंक सिंध लॉ कॉलेज सिंध लॉ कॉलेज में वेंदा अच्छा सिंध लॉ कॉलेज में जेको आहे या लॉ जी ॻाल्हि करियां त लॉ में तव्हांखे अहिड़ी कहिड़ी शइ जेका आहे उहा अट्रैक्ट करे वई हाणे ॾिसो न हर कंहिंजो पंहिंजो गोल हूंदो आहे कंहिंमें कंहिंखे कुझु थियणो आहे कंहिंखे कुझु थियणो आहे तव्हांखे लॉयर ई छो थियणो आहे बसि हिकिड़ो पर्सनल को शौक़ु आहे ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे त रिस्पेक्ट आहे रिस्पेक्ट आहे ऐं ॿियो मतिलबु बाबा खे ॾिसी बसि शौक़ु इहो पैदा थी वियो पाण में अंदरि त इहो ई करणी आहे तव्हांखे वरी सुठो इन करे वधीक लॻंदो तव्हांखे सपोर्ट बि हूंदी बाबा जी सपोर्ट बि बाबा जी बिल्कुलु हिकिड़ो वॾो कमु आहे इहो जेको पंहिंजी फैमिली में को आहे त माण्हू जल्दी सिखी थो वठे अच्छा त पोइ टेस्ट त थी वियूं आहिनि न त छा थियो टेस्टुनि जो न अञा उहो जेकी हुई त अञा मुंहिंजो न हींअर ॾींदसि मुंहिंजी इंटर खां पोइ थींदी अञा मुंहिंजी इंटर क्लियर कोन थी आहे अच्छा माशाल्लाह तव्हांजी इंटर क्लियर कोन थी आहे अञा इंटर क्लियर सही सही इंटर खां पोइ तव्हां ॾींदा अच्छा डिजिटल मार्केटिंग जे बारे में पाण कचहरी पे कई मूंखे ॿुधायो त डिजिटल मार्केटिंग तव्हां किथे था करियो मूं इहो मार्केटिंग कोर्स कयो इस्रा यूनिवर्सिटी हैदराबाद मां इस्रा यूनिवर्सिटी मां अच्छा हुन में छा तव्हांखे पढ़ायो माना तव्हां हुते प्रैक्टिकली कमु कयो या न कयो या कोर्स सिखी करे छॾे ॾिनो न बसि मूं कोर्स सिखी छॾे ॾिनो छॾे न ॾियो तव्हांखे जेको आहे न उहो हुते कमु करिणो आहे डिजिटल मार्केटिंग सां तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदी आहे न छो जो मुंहिंजी IT फील्ड आहे त तव्हां हुन सां गॾु को न को अहिड़ो स्किल ज़रूरु सिखो जंहिंखे तव्हां डिजिटलाइज़ करे सघो या मार्केटिंग जो छा मक़सदु हूंदो आहे पब्लिसिटी करणु
पब्लिसिटी करण लाइ तव्हां वटि को न को स्किल हुजे, पोइ तव्हां ग्राफिक डिज़ाइनिंग सिखो, भले वकील थियो, उनजी अलॻि सां आहे अहमियत, वकालत में बि अथव इहो। हाँ ॾिसो न, तव्हांखे ख़बर आहे वधीक तव्हांजे बाबा खे, त उन तरीक़े सां तव्हां उहा सिखो ताकी तव्हां अॻियां वञी बि सघो ऐं जेके तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि उन जे अॻियां मिसाल बि थी सघो। सर असांखे इहो ॿुधायो, जीअं मूं पुलिस जी ॻाल्हि कई इंट्रोडक्शन में, इहो छा चकर आहे पुलिस खां जेको आहे उहो डिॼारींदी आहे, वकील डिॼारीनि था, छो डिॼारींदा भला? वकील कॾहिं पुलिस खां कोन डिॼारींदो। वकील इंतिहाई मासूम माण्हू अथव, ज़हन मां इहो गुबार अॼु कढी छॾियो, अॼु ज़हन मां गुबार। वकील जहिड़ो माण्हू, वकील कारसाज़, सर ये मीम्स ॾिठियूं आहिनि असां फेसबुक ते, न उहो ग़लति आहिनि, उहे आहिनि जेके वकील न करे। हा इहे बि तुंहिंजा 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, बिल्कुलु हुनखे उहो टकराइजी वियो, हाणे मीम्स ठहनि थियूं। सही ॻाल्हि आहे। वकालत हिकु ज़बरदस्त कमु आहे, अलाह जो नालो बि वकील आहे, कारसाज़ आहियूं, वी आर रिप्रेज़ेंटेटिव्स, असां रिप्रेज़ेंट करियूं था उन्हनि मारोड़नि खे, जहांगीरनि खे, सांगीरनि खे, ऐं उन्हनि केस खे प्रोसीड कयूं था। पर हिन में असां वटि के बैड फिशिस आहिनि, ईअं नथो चवां, हर जॻह ते हूंदियूं आहिनि। उन 3-4 बैड फिशिस जे करे मुंहिंजा 9000 लॉयर्स खे त आउं ईअं कोन चवंदुसि न। सो असां सर्व करियूं पिया फॉर ह्यूमैनिटी, फॉर प्रॉस्पेरिटी, फॉर इंटीग्रिटी, सिंध धरती लाइ, वतन अज़ीज़ पाकिस्तान जे लाइ असां वॾो कमु करियूं पिया। अच्छा सर, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, असांजी पब्लिक जो हिकिड़ो मसइलो हूंदो आहे ऐं इहो तक़रीबन ॾिठो वियो आहे त जेकॾहिं को प्रोटोकॉल वारियूं गाॾियूं अचनि पियूं, प्रोटोकॉल में केर बि अंदरि वेठल आहे, 4-5 गाॾियूं अचनि पियूं, ऐं आम पब्लिक जो जेके गाॾियूं आहिनि या माण्हू पंधु वञे थो, त उन टाइम ते पुलिस वारा जेके आहिनि उहे बीहारे छॾींदा आहिनि, तव्हां हिते बीही रहो जेसि ताईं प्रोटोकॉल वारियूं गाॾियूं न वञनि। छा इहो लॉ में किथे लिखियल आहे असांखे हुते बीहणो आहे रूबरू? मां तव्हांखे सम्झायां जी, जेको उन में वञे पियो न, कॉर्डर करे जेको वञे पियो प्रोटोकॉल में, उहो केरु आहे? सपोज़ उहो वज़ीर आला आहे, वज़ीर आला में हिकु आम माण्हू में फ़र्क़ु आहे। वज़ीर आला जी ज़िंदगी वधीक इम्पोर्टेंट आहे, हू एग्ज़ीक्यूटिव पोस्ट ते आहे, हुन मां कमु वठणा आहिनि, हुनखे कमु करणा आहिनि। हिकिड़ो आम माण्हू वटि एतिरो हू कोन्हे, उन जी जान सभ खां वधीक अहम आहे। सबसे पहले उन जी जान आहे, उनखे प्रोटोकॉल ॾियणो आहे। पर इहो बि नाहे जो तव्हां हाणे अचिणो आहे वज़ीर आला शाम जो आहे, तव्हां सुबुह जो ई उनखे तारूं विछाए रोड बंदि कया, इहा बदतमीज़ी आहे, इहा बेहुरमती आहे, लॉज लताड़ आहे। पर असांजे माण्हुनि खे हाणे SSP चई छॾियो त बाबा ही बंदि करणा आहिनि रस्ता, हू वीचारा जेके हेठियां जेके पुलिस वारा आहिनि उहे बंदि कनि था या जेको कनि था। सची ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त उन पुलिस वारनि खे पाण ई ख़बर न हूंदी आहे त कहिड़े शइ में वेंदा हितां गुज़री, उनखे का ख़बर न हूंदी आहे। इन जे करे लॉ जेकी अथव न फील्ड, आउं त हमेशह इहो मुतालबो कयो आहे त लॉ खे टेक्स्ट में खणी अचो। असांखे लॉ में तव्हां ॿार खे 6 दर्जे खां 6th क्लास खां लॉ जो फंडामेंटल राइट्स जी उनखे ख़बर पए। जे मैडम सवेर ॻाल्हि कई त अवेयरनेस ई कान्हे, उहा वीचारी माई जेका वठणु अचे थी, हाणे 15% टैक्स, मार्कअप 4-5-21 22,000 रुपया उनखे भरणो आहे व्याज, हू पंहिंजो बिज़नेस छा कंदी? इहे प्रॉब्लम्स आहिनि, इन्हनि सभु शयुनि खे एड्रेस करिणो आहे, इन में स्टेट खे पंहिंजो रोल प्ले करिणो आहे, रियासत होगी मां के जैसे। अच्छा सर, तव्हां हिकिड़ो सवाल आयो आहे, टंडे आदम खां सवाल आहे उत्तम चंद साहब जो, त वकील मासूम कीअं हूंदा आहिनि? हा, मां मासूम आहियां, वकील मासूम आहिनि। मासूम ईअं साईं तव्हांजी मासूमियत ते प्यार अची वियो, गानो था ॿुधूं। बिल्कुलु साईं, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सवाल आहे साईं, छा था ॿुधायो साईं? यार कजे हिकिड़ो हो, यार कजे हिकिड़ो घणा की न कजने, दिल भी दीजे कंहिं कखे तोड़े सवे प्यास कन, होवे चिलविला चइजन जेके नीउ लाहिन ढूकन, दिल बरजत भी तू हुजी है, रखई खुश खुदा
रखा है दुआ इरशादत को दुखिया दिसे नहड़ा तो हर रोज मिलन जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलन जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलन जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े तुझे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुझे पाड़े में रहण जो तुझे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुझी दिल में आया बिल्कुल इहो भी काफी पर तुझी दिल में आया बिल्कुल इहो भी काफी पर तुझे नैणन में टिकण जो मज़ो पंहिंजो आहे तुझे नेड़न में टिकण जो मज़ो पंहिंजो आहे तुझे पाड़े में रहण जो तुझे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुझे हथड़न के चुमण सां सुकून मिलंदो तुझे हथड़न के चुमण सां सुकून मिलंदो तुझे हथड़न के चुमण सां सुकून मिलंदो मज़ो पंहिंजो आहे चुमण जो मज़ो पंहिंजो आहे तुझे पाड़े में रहण जो तुझे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तो हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे
भली माखी हुजे मिसरी रखा पिरी परते भली माखी हुजे मिसरी रखा पिरी परते चाह इरशाद चखण जो है मज़ो पर जो आहे चाह इरशाद चखण जो हाँ मज़ो पर जो आहे तुझे पाड़े में रहण जो तुझे पाड़े में रहण जो मज़ो पर जो आहे तो सहर रो तू मिलण जो हाँ मज़ो पर जो आहे तव्हांजी महिरबानी था तव्हां कलाम मुंहिंजो ॻायो पर डायरेक्टर चए पियो बाबा हिननि यारनि खे जल्दी चओ ब्रेक जो टाइम थी वियो आहे सो हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था तव्हांजा लख थोरा तव्हां इज़तूं ॾिनियूं मोहबतूं ॾिनियूं मूंखे सो मोटी अचूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था ऐं भली कार चवण सां गॾोगॾु तारिक अज़ीज़ साहिब खे चवंदा मैसेज को ॾियो साईं को यादि रहिजी वञे असांखे तारिक साहिब वाह जी ॻाल्हि करियो जो टाइम जेको आहे न उहो ख़तमु थियण वारो आहे बसि मुंहिंजो मैसेज मोहबत आहे ऐं मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त मोहबत पाए मन में रंढा रोढ़िया जन तन जो सराफन अणतोरी अघायो बिल्कुलु बिल्कुलु बसि इहो ई मैसेज आहे मुंहिंजो मोहबतूं पखेड़ियो ऐं मोहबत करियो इंसानियत सां इंसान ज़ात सां बेड़ा ई पार ऐं सफ़ीर खे आउं मैसेज ॾींदसि दिलि लॻाए पढ़णो आहे अॻियां वधिणो आहे बाबा जो नालो रोशन करिणो आहे ऐं मुल्क जो नालो रोशन ऐं करिणो तव्हांखे वरी मैसेज मां करे छॾींदुमि जी आप कोई मैसेज देना चाहेंगी है या आप भी कर देंगी मैसेज में मैं ये मैसेज देना चाहूँगी कि हमारे मुल्क में जो है जो मेल डोमिनेंसी का फैक्टर है उसको किल करें और ख़वातीन को आगे बढ़ने दें हवाए फनकार बनकार एॾो थोरो परे कयो असां सभु उथूं था क्योंकि वजूद संस है तस्वीर कायनात में रंग तो बाबा अगर ते ख़वातीन इस तस्वीर में रंग हज़रात भरना है ले तो वञनि ख़वातीन को आगे बढ़ाना बहुत ज़रूरी मजाक है कर रहा हूँ सही बात कर रही हैं आप सही बहुत शुक्रिया प्रोग्राम में आई बहुत अच्छा लगा आपसे मिलके बादल साईं तव्हांजी वॾी महिरबानी मोहम्मद अली साईं वॾी महिरबानी तव्हां देरि करे आया हुआ फनकार दोस्तो तॾहिं बि तव्हांजी वॾी महिरबानी सो हाणे आख़िर में वेंदे वेंदे हिकिड़ी कॉल वठूं था भला वरी डायरेक्टर तो छॾियो भला सो आख़िर में वेंदे वेंदे साईं तव्हांखे हिकिड़ो सुठो अञा कलाम ॿुधंदासीं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजे सत समेत शामिलु थिया आहियो सो मोकिलाणी हाणे कहिड़ी जिन ॾिठो प्रोग्राम उन्हनि जी वॾी महिरबानी जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु अल्लाह ने के पाए घड़ी लगी घड़ियाल सां घड़ी लगी घड़ी लगी घड़ियाल सां घड़ियाल कई घोड़ा बुद्धि न थो बोड़ा या भी घड़ी घटजी कर ख्याल मिठा जानी हो तू दुनिया छडेवी दे कर ख्याल मिठा जानी तू दुनिया छडेवी दे हो छो दिलड़ियूं रजाए थो तू पाण लदेवी दे छो दिलड़ियूं रजाए थो तू पाण लदेवी दे कर ख्याल मिठा जानी दुनिया छडेवी दे कर ख्याल मिठा जानी हो ये दुनिया छडेवी दे हो दिलड़ियूं रजाए थो तू पाण लदेवी दे छो दिलड़ियूं रजाए
कर ख्याल में था जानी हो ये दुनिया छड़े भी दे है कर ख्याल में था जानी तू दुनिया छड़े भी दे जो दिलड़ियों न जाए को तू पाण लगे भी दे जो दिल फिर जाए को तू पाण लगे भी दे मुँह में मोमिन पर रखियो दिल में मदायूं थई कंध कहिड़ो ते खण दे तू ॾाढो लजी थी दे कंध कहिड़ो ते खण दे तू ॾाढो लजी थी दे कर ख्याल मिठा जानी ये दुनिया छॾे दे कर ख्याल मिठा करे हिरसुमा काएडो पंजुन डर फिटायूं थई करे हिरसुमा काएडो पंजुन डर फिटायूं थई है हित हम बोची हण भली हा हित हम बोची हण भली लेखो दी दे ऐं पुॼाणे माइटनि मां कम न ईंदी को हा गीले कढंदई घर मां करे वाह तूं करे वो भव करे भॼंदई परे हो जेका तुंहिंजी जो को गाज़ी खणे गो बेली दास दुनिया हर वेले तांग सजन दी मैं त बैठी काग उडारा पाला पावा ते कासिद भेजा मेरे थी गिन हाल बीमारा है यार बाजू साडे जीवन कूड़े यार फरीदा मैं त इवे रोवा जिवे बिछड़ी कूंज कतार करे हिरसुमा काएडो पंजुन डर फिटायूं थई है करे हिरसुमा काएडो पंजुन डर फिटायूं थई उहे साण न हलंदई जनेले महल अॾे भी दे उहे साण न हलंदई जनेले महल अॾे भी दे ओ वतन मुश्किले वरी मोटा ओ वञा थोया अॼु वञण जेला ओ पुराणा खत बटे फोटू ओ खयमो यादूं रोवण जेला वतन मुश्किले वरी मोटा ओ वञा थो अॼु वञण जेला मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।